बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध ऐं सलाम सिंध में असीं अवां जा मेज़बान हूंदा आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु हूंदी आहे सदफ़ भुट्टो। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैरियत सां मज़े में हूंदो ऐं जेकॾहिं नाहे त पोइ असीं दिलि सां दुआऊं जेकी कंदा आहियूं उहे अघंदियूं ज़रूरु आहिनि। रब अॻियां देरि आहे पर अंधेर न आहे। इंशाअल्लाह अनक़रीब अवां जे अङणनि ते बि जमाला थींदा, अवां बि ख़ुशबाश हूंदो, अवां बि टेकियल हूंदो, अवां बि मौज में हूंदो, अवां बि ओज में हूंदो। ऐं कल्ह खां वठी ॾिसो पिया त टीवी ते हिकिड़ो सियासी धमचर्च बि हले पियो ऐं के चवनि पिया त इमरान ख़ान हाणे वञण वारो आहे, के चवनि पिया त न साईं उन्हनि खे टेक आहे। पर हाणे छा थो थिए, छा थियण वारो आहे, वधीक असीं बि निगाह विधूं वेठा आहियूं सियासी माहौल ते। ऐं कल्ह ॾिठोसीं पए त हिकिड़ो पावर शो थियो आहे। पूरनि जेकी बि आल पार्टीज़ आहिनि, जेकी बि पाकिस्तान में सभिनी गॾियल हिकिड़ो जंहिं मज़ार क़ाइद जे भरिसां जिना बाग में जेको आहे उहो वॾो हिकिड़ो जलसो कयो आहे ऐं चवनि था त उहो जलसो तमामु घणो कामयाबु थियो आहे ऐं उन में जेकी तक़रीरूं कयूं वियूं आहिनि उन में इहा ई साॻी ॻाल्हि जेका बि हुकूमत ईंदी आहे चवंदी आहे त असां ॾाढो भलो कमु कयोसीं, तव्हां जेका कारकर्दगी ॾेखारी उहा बिल्कुलु निल बटा निल आहे। ऐं कल्ह ॾिठो पए तव्हां त कैप्टन रिटायर्ड सफ़दर मज़ार क़ाइद ते जेका हुलड़बाज़ी कई, जेको तमाशो कयो, जेका नारेबाज़ी कई, जेके सियासी नारा हुआ, उन जे करे सुबुह जो उन जे जेको जंहिं होटल में तरसियल हुया मरीम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर, उन्हनि खे चवनि था त होटल जो कमरो बि टोड़े करे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं अली ज़ैदी साहिबु चवे थो, ॿ टे फवाद चौधरी साहिब जो बयानु आयो आहे त इहा गिरफ़्तारी ठीकु आहे छो त मज़ार क़ाइद जी बेहुरमती करणु कंहिं बि तरीक़े सां मुनासिबु न हुयो। मज़ार ते नारा मां सम्झां थी उहो बि मतिलबु थोरो न लॻाइणु घुरिजनि मज़ार ते ख़ासि करे नारा। ऐं उहो बि क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जिन माशाल्लाह सॼो पाकिस्तान ठाहियो, उन्हनि जी एतिरी महिनतूं, मुशक़तूं, क़ुर्बानियूं, असांजा पुराना जेके माण्हू हुया, जेके फ़ौजी हुया, उन असांजे लाइ पंहिंजूं जानूं, पंहिंजूं रतूं ज़ाया करे, मतिलबु असांजे मथां क़ुर्बान करे उन्हनि असांखे आज़ादु पाकिस्तान ॾिनो जीअं असां हिते खुली साह खणी सघूं, असां कंहिंजा ग़ुलाम न आहियूं, की ग़ुलामियुनि खां आज़ादु कयो। ऐं उन्हनि जी मज़ार जो एतिराम करणु घुरिजे, उते फ़ातिहा वग़ैरह पढ़णु घुरिजे, उन्हनि जे लाइ दुआ करणु घुरिजे, न की नारा हणणु घुरिजनि। मुंहिंजी इहा थिंक आहे। बिल्कुलु ठीकु था चओ तव्हां। ऐं जेकी सियासी मुबसर आहिनि उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे, उन्हनि जी बि इहा ॻाल्हि आहे त जेका क़ाइद आज़म जी जेका मज़ार आहे, जेको आहतो आहे, या जेका मथां जेका ईअं खणी चऊं जेकी लोही शीखूं लॻल आहिनि, जेकी साइड खां जेका ईअं खणी चऊं गोल जेकी शीखूं लॻल आहिनि, त उन्हनि खे बि पार करे अंदरि मज़ार में जेकी नारा आया हुआ उनजे करे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। सो बहरहाल ॾिसूं त छा थो थिए। मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं ॿिया जेकी बि सियासी अॻुवान आहिनि उन्हनि कल्ह पुरजोश ख़िताबु कयो आहे। ऐं ग़रीब जेकी अॿोझ माण्हू आहिनि उन्हनि खे थोरो सिनेरियो चेंज लॻे थो। ऐं जेका महांगाई आहे, जेका गुरबत आहे, जेका मुफ़लिसी आहे, जेका बेरोज़गारी आहे, उन मां हर माण्हू छुटकारो हासिलु करणु चाहे थो। ऐं वरी इमरान ख़ान साहिबु जेकी अॼुकल्ह तक़रीरूं करे थो, उहे बि ॾाढियूं शानदार क़िस्म जूं आहिनि। उन्हनि ते कॾहिं कॾहिं माण्हू खिलनि बि था, ठठोलियूं बि कनि था ऐं जहिड़े तरीक़े सां ॾाढी ॾेखारे ऐं नवाज़ शरीफ़ चए थो अचु त मां तोखे ॾिसां थो, हाणे उते वेही करे तूं बबकियूं थो हणे। बहरहाल पाण सियासी माहौल खां हटी करे जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त अॼु बि ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। अॼु मौसीक़ी तव्हांखे ॿुधाईंदासीं सुठी ऐं ज़बरदस्त। इन खां अॻु में तव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट ॿियो बि तव्हांजे ख़िदमत में मां पेश करे छॾियो आहे। साम्हूं नज़र अचे पियो मूंखे। ऐं मां तव्हांखे यादि आहे तव्हांखे कुझु ॾींहं पहिरियों चवां पई चांहि में चॉकलेट विझी खाइजे त चांहि जो मज़ो डबल थी वेंदो आहे। मूंखे लॻे थो तव्हां मूंखां पहिरियों इन जे करे ते वेठा आहियो, तव्हां लिकी लिकी जेके चॉकलेट आहिनि उहे मोरो चॉकलेट मार्केट में अची वियो आहे, उहो तव्हां चांहि में विझी करे लॻे थो त तव्हां टेस्ट वरिती आहे, पर तव्हां ईअं बि खाई सघो था। हीअ जेको आहे सो एनर्जी वारी जेका आहे सा ॻाल्हि आहे, एनर्जी वारो चॉकलेट आहे ऐं क्रीम वारो चॉकलेट आहे। परफेक्ट हिकिड़े क़िस्म जो जेकॾहिं पाण चऊं त चॉकलेट मार्केट में आयो आहे त उहो आहे कैडबेरी जो मोरो। ऐं मोरो चॉकलेट जो नालो बि ॾाढो ज़बरदस्त आहे, माना सोलो नालो आहे न, ॿिया नाला कॾहिं कॾहिं यादि न थींदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिनखे न सिर्फ़ु ॿार खाई सघनि था, पर जेकी जिन खे बि टेस्ट पंहिंजी चेंज करणी आहे, ज़ाइको चेंज करिणो आहे, उहो हिनखे खाई सघे थो। ऐं जॾहिं ओनली किड्स, तव्हां हिनखे वॾा बि खाई सघनि था, सिर्फ़ु ज़रूरी न आहे सिर्फ़ु ॿारनि जे लाइ आहे। ऐं जॾहिं हिते लिखियल ई आहे त नॉट फॉर ओनली किड्स, मतिलबु वॾनि जे लाइ आहे, त मां सम्झां थी थोरो मूंखे ट्राई करणु घुरिजे। आई थिंक अॼु क़रीब आहे टेबल परफेक्ट सॉल्यूशन अथव इहो। जॾहिं बि थोरी हल्की बि जेकॾहिं तव्हांखे बुख बि लॻे थी या ईअं खणी चऊं त मूड थोरो चेंज करिणो आहे, तव्हांखे कमकार मां थकिजी पियो था, त मिड़ई का शइ चवंदा आहिनि न कॾहिं कॾहिं कुझु खाइजे कुझु चवाइजे, यार ईअं मिड़ई कुझु न कुझु रंग हुजे। हिनखे खोलण में एतिरो मज़ो अचे त खाइण में केतिरो मज़ो ईंदो। त उहो तव्हां खाई बि ॾिसो भले। कैडबेरी जो मोरो आहे, हिन जी जेकी इहा पनी तव्हां माना अथी आहे। वाह 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 वाह। मां वरी शाइर माण्हू आहियां त पोइ मां चवंदुसि इहो चॉकलेट बि ख़ुशि नसीब आहे। हिन जी टेस्ट ते मां तबसरा ज़रूरु करणु चाहींदसि।
मतिलबु मिठो जेको आहे हिन में बिल्कुलु मुनासिबु आहे वाक़ई में हक़ीक़त ॻाल्हि आहे कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे मिठो घणो पसंदि न हूंदो आहे त हिन में मिठास जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मिठो बिल्कुलु दरमियानी आहे ॿार बि वाक़ई में ॿार बि खाई सघनि था ऐं हिन जी अलॻि ई हिकिड़ी फ्रेगनेंसी बि लॻे थी मूंखे टेस्ट बि अची रहियो आहे ऐं वधीक मां हिन जी लेबोरेटरी टेस्ट कोन कंदसि चॉकलेट में इलाही टेस्ट आहे इलाही ज़बरदस्तु आहे ज़रूरु ट्राए कयो ज़रूरु हिनखे परचेस करे खाओ ॿारनि खे बि खारायो ऐं इहा शइ बि अहिड़ी आहे तव्हां हिनखे पंहिंजी गाॾी में संभाले करे रखी सघो था ऐं चवंदा हो छा त छा चवंदा आहिनि पापा एनर्जी जो पावर पंच आहे मिठो ई खाराइण सां बिल्कुलु मोहबत वधंदी आहे पर मां तव्हां कोन पुछंदसि तव्हां पंहिंजी ॿी खणो बहरहाल कैडबेरी जो मोरो मार्केट में मौजूदु आहे 20 रुपए जो आहे सस्तो बि आहे जेकॾहिं तव्हां ज़ाइको मटाइणु चाहियो था जेकॾहिं तव्हां खाइणु चाहियो था पंहिंजे दोस्तनि खे जेकॾहिं गिफ्ट ॾियणु चाहियो था त मोरो जो बहितरीनु जेको आहे सो असां तव्हांखे रिकमेंड कंदासीं कैडबेरी मोरो मार्केट में मौजूदु आहे इन मोरो जे हवाले सां तव्हांखे वधीक ॼाण बि ॾींदा हलंदासीं विच विच में मोरो चॉकलेट खाइण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि इन हवाले सां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं अॼु जेको आहे सो आयशा कुरैशी साहिबा जो अॼु जनमॾींहुं बि आहे उनखे बर्थडे बि चवंदासीं हैप्पी बर्थडे रुबीना कुरैशी जो असुलु नालो आयशा कुरैशी आहे ऐं जेको उनखे कैरियर जेको शुरू कयो हुन गुलकारीअ जो उन में उनखे नाम मिलियो रुबीना कुरैशी ऐं असांजे लेजेंड मुस्तफ़ा कुरैशी साहिब जी घरवारी बि आहे ऐं इन खां सवाइ पाण उनखे रेडियो पाकिस्तान ते तमामु घणो ॿुधंदा रहंदा हुआसीं उनजा कलाम उन जूं ॻाल्हियूं उनजा ॿोल उहे अमर आहिनि ऐं अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे अॼु उन्हनि जी सालगिरह जो ॾींहुं आहे अॼु उनजो जनमॾींहुं आहे उनखे विश कयूं था PTV ते उनखे अब्दुल करीम बलोच साहिब मुतारिफ़ करायो ऐं अब्दुल करीम बलोच साहिब जॾहिं मुतारिफ़ करायो त PTV ते बि उन 4 चंडराणी छॾिया PTV जी जेका नशियात सिंधी जी नशियात जेका हलंदी उन में रुबीना कुरैशी जा तमामु घणा गीत असां ॿुधंदा आहियूं ऐं अॼु बि उनखे प्यार पाॿो असां ॿुधो वञे थो रुबीना कुरैशी जंहिंखे बुलबुले मैरान या बुलबुले सिंध जो मुंहिंजे ख़्याल में लक़ब बि आहे सो बहरहाल वरी बि हैप्पी बर्थडे असांजी भेण रुबीना कुरैशी तव्हांखे जनमॾींहं जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि अलाह साईं तव्हांजी उमिरि तरास करे अलाह साईं तव्हांखे सिहत बख़्शे अॼु प्रोग्राम में जेकी मोज़ महिमान आहिनि उन्हनि जो हाणे तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं जेका पहिरीं शख़्सियत आहे जंहिंसां तव्हांखे मिलाइण वारो आहियां उहा शख़्सियत तमामु घणी मानाइती असांजे लाइ ख़ासि तौर ते जेको कैसेट कल्चर जी जेका ॻाल्हि कजे जेको ओज वारो ज़मानो जेको मौज वारो ज़मानो जेको तमामु शानदार ज़मानो थी गुज़रियो आहे माज़ी क़रीब जी ॻाल्हि था कयूं पाण पुराणी ॻाल्हि न आहे मरहूमा फौज़िया सुमरो जा गीत जॾहिं झरजंग वॼंदा हुआ जॾहिं सजाद यूसुफ ऐं समीना कंवल खे पाण ॿुधंदा हुआसीं जॾहिं मुख़्तलिफ़ थर जा लाड़ जा फ़नकार उतर जा फ़नकार कैसेटूं उन्हनि जूं बसुनि में होटलुनि ते कंहिं सैलून ते सिराए ते रस्ते में ड्राइविंग दौरान तमामु घणो हिकिड़ो शानदार माज़ी रहियो आहे सो उन माज़ीअ में शानदार शाइर बि रहिया आहिनि ऐं उन्हनि शाइरनि जी शाइरी ॻाए तमामु घणा फ़नकार बि मक़बूल थिया शाइर पाण बि मक़बूल थिया ऐं उन्हनि शाइरनि माण्हुनि जी दिलनि में जाइ अॼी माण्हुनि खे अॼु बि उहे शाइर यादि आहिनि पर जंहिं शाइर जो हाणे आउं तव्हां सां तारीफ़ कराइण वारो आहियां उन शाइर पंहिंजे नाले सां बि शाइर रखी छॾियो आहे पोइ ख़बर न आहे उनखे कॾहिं कॾहिं यकीन न ईंदो हूंदो त अलाए मां शाइर आहियां अलाए न आहियां इन करे भोग में चऊंसि था त उन पंहिंजो नालो बि वरी शाइर बि रखी छॾियो आहे त माण्हुनि खे मुखातिब थियनि त मूंसां शाइर मां शाइर ई आहियां सो तमामु घणनि केसेटुनि में उनजा कलाम तव्हां असां ॿुधा आहिनि अॼु पाण उनखे रूबरू बि ॾिसंदासीं उन सां माज़ीअ जूं ॻाल्हियूं बि कंदासीं उन सां हाल जूं ॻाल्हियूं बि कंदासीं भलीकार चऊं था अशरफ शाइर खे साईं अस्सलाम वालेकुम थैंक यू साईं ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे वालेकुम सलाम अल्लाह जा करम तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो साईं तव्हां वॾी महिरबानी साईं अशरफ शाइर साहिब फिर तव्हां जेका शाइर वारी ॻाल्हि कई त मुंहिंजो शाइर बेसिकली शाइर मुंहिंजी कास्ट आहे अच्छा शाइर ज़ात बि आहे शाइर मुंहिंजी ज़ात आहे इहा ख़बर असांखे अॼु पई आहे न बिल्कुलु कास्ट त मां ॿुधी हुई हा न शाइर मुंहिंजी कास्ट आहे इन करे अशरफ शाइर आहे ज़ात अच्छा 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 असां सम्झोसीं त शाइर बना हिकिड़ो तख़लुस थी सघे शाइर बि इन्हनि जी कास्ट बि थी वई इन्हनि जो हा ईअं तव्हां डबल शाइर काउंट करे सघो बिल्कुलु डबल काउंट करे सघो शाइर अच्छा 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 ये शाइर भला किथे आहिनि ये कहिड़े पासे शाइर घणा एक्चुअली असां ज़्यादातर ज़ात जा शाइर हूअं त शाइर सॼी सिंध में आहिनि ज़ातिया शाइर तव्हांखे घणो करे त असांजे ठटे ज़िले में सिजावल ज़िले में मिलंदा ज़्यादातर उते हूअं माना असांजा एंसेस्टर्स जिन खे चइजे त मुल्तान जा आहिनि ज़्यादा लाड़काणे में बि तव्हांखे जेका असांजी ज़ात मिलंदी हिकिड़ी जस्ट फन वारी ॻाल्हि थी कयां ॾिसो शाइर कास्ट आहे गोल जो हाणे पीआ असां इन्वेस्टिगेशन करे वठंदासीं सिंगर बि कास्ट थी सघे थी फनकार जी ॻाल्हि निकिती आहे त फनकार बि असां वटि सुहिणी सेबती ऐं सुरीली फनकार असां सां गॾु आहे ऐं अॼु उनखां सुठा कलाम पाण ॿुधंदासीं
कॾहिं कॾहिं लाइव कलाम ॿुधण जो मज़ो पंहिंजो आहे। बिल्कुलु सुबुह सुबुह कॾहिं कॾहिं असां त हलंदो ई लाइव आहे आउं त चवंदो रोज़ ई। आहियां त मज़ेदार महफ़िल हूंदी आहे असांजी। सुबुह सुबुह सां ईंदा आहियूं, चांहि बि मिलंदी आहे, सुठा सुठा कलाम ॿुधण लाइ मिलंदा आहिनि। इन खां वधीक ख़ुशबख़्ती ॿी कहिड़ी हूंदी? हिननि जी आवाज़ बि हाणे ॿुधण जे लाइ असांखे ज़रूरु मिलंदी। मां हिननि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां। जी। ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक गुलनाज़ लतीफ़ी फ़नकार। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हाणे तव्हांजे नाले ते बि मां सब्सक्राइब कंदी हलां। गुलनाज़ त चलो ठीकु आहे, नालो सम्झ में। लतीफ़ी ऐं लतीफ़ी जो मतिलबु छा आहे? मतिलबु तव्हांजी कास्ट आहे, तव्हांजी बि आहे? जी न, असल में फर्स्ट जॾहिं मां सिंगिंग स्टार्ट कई न त मुंहिंजो नालो गुलनाज़ सिंधु हुयो। त उन खां बाद में जॾहिं मूं 2 एल्बम कया त पापा मुंहिंजे चयो त चई न तूं नालो चेंज कर, गुलनाज़ लतीफ़ी। त मूं वरी पंहिंजे पपा खां पुछियो त पपा तव्हां हिन जो मतिलबु ॿुधायो? चई न पापा बसि तव्हां पंहिंजो नालो चेंज करे छॾियो। अच्छा, वो लतीफ़ साईं सां मुशाहिद उन खां बाद में पोइ वजह वग़ैरह मूं पपा खां न पुछी। सही। सो इन हवाले सां पाण कचहरी कयूं था। उस्ताद असां वटि गॾु हूंदो आहे, असांजो प्रोग्राम जो हिसो, ऐं असांजो मल्हाइतो साईं भलीकार चऊं था उस्ताद मुहर्रम नाज़ खे। उस्ताद साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर मज़े में? कीअं रही छुटी तव्हांजी? सर बाक़ाइदा मोकलूं VIP गुज़ारियूंसीं, ऐं कल्ह जेको आहे सॼो ॾींहुं टीवीअ खे बि ॾिठोसीं, ॿाहिरि बि निकितासीं, ऐं सियासी हिकिड़ो माहौल हुयो। सो ॾिठोसीं पिए त भला कुझु थिए, तब्दील थिए मुल्क, पर ॾिसूं त हाणे थिए छा थो। सो बहरहाल कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। अशरफ साईं, तमामु घणा कलाम तव्हांजा ॿुधासीं, नंढपण खां वठी ॿुधूं था पिया। असां माना जॾहिं ईअं खणी चऊं त जवानीअ जी ॾाकण ते चढ़िया आहियूं, त तॾहिं खां वठी तव्हांजा कलाम ॿुधी करे वॾड़ा थियूं। इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं। अॼु ख़ूब पहिरियां नंढड़ी साई था वठूं। हिननि जी बि उमिरि पूरी आहे, बसि हरू भरू मां नंढे लाइ तव्हांखे ॿुधंदो थो अचे। तव्हां चयो मां हम उमिरि आहियूं असां। नाज़रीन, हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। असां सां गॾु रहजो। सलाम सिंह। जी, सलाम सिंध में तव्हांखे हिकु भेरो वरी भलीकार चऊं था। सुहिणो शाइर अशरफ शाइर असां सां गॾु आहे। गुलनाज़ लतीफ़ी जो तारुफ़ बि तव्हां सां कराए चुका आहियूं। अशरफ साईं, माशाल्लाह तव्हां एजुकेशन ऑफिसर बि आहियो प्राइमरी सतह ते, ऐं हॉकी में डिविज़नल लेवल ते तव्हां खेॾी चुका आहियो। इन खां सवाइ तव्हां ॿियो छा छा कयो आहे इहो ॿुधायो। एक्चुअली सर ऐं बेसिकली तव्हांखे उहो पहिरीं ॿुधायो त मेडिकल जो स्टूडेंट हुउसि। अच्छा। MBBS जो स्टूडेंट हुउसि जॾहिं इंटर कई मूं। अच्छा। त ख़ुशकिस्मती सां मेरिट ते ई मुंहिंजी दाख़िला थी वई हुई 86 जी यादि आहे, 86 में। अच्छा। 88 ताईं मूं 4th ईयर में मूं अधु में छॾी मेडिकल। कुझु सिचुएशन्स, कुझु फिनेंशियल मैटर्स हुआ, पोइ वालदेन बि जेको सो अप्रोच कोन कयो त आउं छॾे आयसि इन चीज़नि खे। अच्छा। बाद में मूंखे जॉब मिली एज़ ए टीचर, GST जो ऑर्डर मिलियो मूंखे। त पोइ सर आउं हिकिड़ी शइ खे मतिलबु कंटिन्यू करणु चाहियो त हाणे मेडिकल बि न थी हली सघी, गवर्नमेंट जॉब हुई, उनखे कंटिन्यू कयो JST खे। बाद में पोइ HST प्रमोशन असांजा थींदा था अचनि। हींअर माशाल्लाह अलाह जा करोड़ ई करम आहिनि। तहलका एजुकेशन ऑफिसर आहियां। असांजी थोरी एरिया थोरी बैकवर्ड आहे, शाहबंदर तां कोस्टल एरिया आहे, उते प्राइमरी जो ऐं TO आहियां। त वरी तालीम जे लिहाज़ खां उते मुंहिंजो ज़्यादा एक्टिव पार्ट आहे। ऐं 30 साल मूं ॿारनि खे पढ़ायो बि आहे। सुठा मुंहिंजा डॉक्टर्स, इंजीनियर्स, SP DC असां वारा पढ़ी विया आहिनि। अच्छा। लाइफ में मूंखे कॾहिं यादि ई कोन्हे अरशद भाई त को मूं कॾहिं असेंबली जेका असां मिस कई हुजे, ईमानदारी ॻाल्हि आहे, फॉर गॉड सेक। ऐं मूंखे मुंहिंजा उस्ताद चवंदा हुआ यार कॾहिं त ख़ुदा जे वास्ते कॾहिं त जेको सो तूं असेंबली मां देरि कर, असांखे बि जेको सो बहानो मिले त असीं वॼंदा। या पोइ कैजुअल लीव न कंदो हुउसि स्कूल में। सॼो काफ़ी वक़्तु आउं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सिजावल जो हेड बि रहियो हुउसि, FF बि रहियो हुउसि। पोइ वरी उतां प्रमोशन थियो, हाणे वरी तहलका एजुकेशन ऑफिसर आहियां शाहबंदर में। इन खां अलावा मोट स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर जी DOG बि चार्ज आहे, पर उहा सिर्फ़ु मतिलबु हिकिड़ो विहारियो अथनि स्टेचू करे, बाक़ी मूं वटि को पावर सर हाणे ॾियण मूंखे D साहब जे थ्रू मतिलबु असां डॉक्यूमेंट कार्रवाई बि कई आहे, पर अञा मूंखे मिलिया न आहिनि। स्पोर्ट्स सां मुंहिंजो वॾो टच आहे बेसिकली। हींअर बि आउं हिन एज में बि क्रिकेट खेॾंदो आहियां, विकेट कीपिंग कंदो आहियां, टूर्नामेंट वग़ैरह में सभिनी टीम जो कैप्टन आहे। सिजावल क्रिकेट एसोसिएशन जेका अञा अनऑफिशियल आहे, छो त डिस्ट्रिक्ट हाणे ठहियो आहे, डिस्ट्रिक्ट खे ठहंदे त 6 साल थी विया आहिनि, पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असांजी माना न ठाही आहे अञा एसोसिएशन। असां ठटे सां रिलेट आहियूं, त क्रिकेट जा छोकिरा जेको सो एसोसिएशन ठही वञे सिजावल जी, असां उनखे प्रमोट कयूं। हूअं अनऑफिशियली प्रेसिडेंट बि आहियां। पाकिस्तानी क्रिकेट जो छा हाल था ॾिसो, कहिड़ी सूरत हाल?
पाकिस्तानी क्रिकेट आऊं पंहिंजे लिहाज़ सिंधी लिहाज़ खां ॿुधाईंदुसि तव्हांखे न शाइकीन त आहियो न न शाइकीन बिल्कुलु आहियूं हाणे असांखे सॼी ख़बर हूंदी त कहिड़ो रांदीगर हरूभरू भर्ती कयो वियो आहे हा हिन वक़्तु तक़रीबन 2-4 खे छॾे बाक़ी हिन खां वधीक त सुठो मां खेॾंदो आहियां हिन वक़्तु जेके सूरत हाल आहे उहा टीम हाणे नाहे रही जेका अॻे टीम हूंदी हुई पर पोइ क्रिकेट हाणे काफ़ी तेज़ थी वई आहे अॻे 50 ओवर जो मैच थींदो हो या पोइ टेस्ट जी टुक 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 लॻी पई हूंदी हुई जेका कंदा हुआ पंहिंजा मुदसर नज़र आहे या जावेद मियां नज़र उन क़िस्म जी क्रिकेट हाणे रही न आहे हाणे माना इवन हर बाल ते छको चौको हणो थो पए जीअं T20 हले थो पंहिंजो PSL हलियो हींअर हले पियो त टाइम बि शॉर्ट थी वियो आहे न माहौल चेंज थिए थो छका ई चौका हणंदा आहिनि हाणे क्रिकेट चेंज थी वई आहे त इन क़िस्म जा छोकिरा जेके आहिनि से निकिरनि नथा पहिरीं ॻाल्हि त असांजे ख़ासि तौर ते एरियाज़ में जेको न जेके 4 रीजन आहिनि असांजूं कराची हैदराबाद असां त रेडियूं करे करे वेठा आहियूं त कॾहिं बि पाकिस्तान क्रिकेट टीम में घुर्जे त इनखे हाईलाइट करियो न असां वटि सूरत हाल आहे न असां वटि ग्राउंड्स न आहिनि पहिरीं ॻाल्हि त ख़ासि तौर ते लोअर में त बिल्कुलु ई न आहिनि तव्हांखे ॾिसो असां बाए चांस असां हींअर पंजाब वियासीं विज़िट करणु यकीन करियो स्कूलनि जे अॻियां ग्रासी ग्राउंड ठहिया पिया आहिनि हर स्कूल जे अॻियां ग्रासी ग्राउंड ठहिया पिया ट्रफ विकेट लॻी पई आहे असांखे सीमेंट विकेट ठाहिण जे लाइ बि छोकिरा सभु कलेक्शन कनि था ॾिसी सीमेंट विकेट ठाहियूं केरु असांखे सीमेंट विकेट ठाहिण ॾियण बि तयारु न आहे ट्रफ जो त इवन असीं माना ख़्वाब ई कोन था ॾिसी सघूं त सिजावल में या ठटे में हिकिड़ो स्टेडियम ठहियो मकली स्टेडियम जे नाले सां पर उनखे बि जेको सो हाणे उन ते न आहे चेक एंड बैलेंस न आहे हिकिड़ो हुजे को फंडिंग हुजे या हींअर ताज़ो को मतिलबु PCBR शायदि ॿुधो आहे त कुझु सेटअप ठाहियो आहे जीअं ठट में बहितरीनु स्टेडियम ठहियलु इंग्लैंड जी टीम आई हुई खेॾी हुई इन खां अलावा ॿिया बि काफ़ी रांदीगर आया हुते खेॾी विया हाणे सिजावल में अहिड़ो को ग्राउंड न आहे ईअं तव्हां ॿियनि एरियाज़ में वञो इवन तव्हां हैदराबाद ॾिसो नियाज़ स्टेडियम ठहियल आहे को स्टेडियम कोन्हे को हैदराबाद त तमामु घणी सूरत हाल अञा बि गंभीर आहे हा सर सूरत हाल ख़राबु आहे क्रिकेट वॾी आहे सिंध में यकीन करियो टैलेंट वॾो आहे असां वटि छोकिरा खेॾणु अचनि था हींअर टूर्नामेंट असां करायो उन में तमामु ह्यूज लेवल ते जेको सो छोकिरा खेॾनि था हर बाल ते छको हणी सघंदासीं ट्रफ विकेट ते खेॾी सघनि था हींअर हिन टंडे बागे में हिकिड़ो सुठो ग्राउंड ठहियो आहे पर्सनली उते जो जेको आहे ख़ालिद रुस्तमानी आहे पाण केयर टेकर आहे उन सॼे हुनजो त हुन पंहिंजो ऑफिशियल बि पाण खे यूज़ कयो आहे कुझु पॉलिटिकल माण्हू यूज़ करे हिकिड़ो तमामु शानदार स्टेडियम ठाहियो अथई टंडे बागे में ऐं फ्लड लाइट बि लॻियूं आहिनि जस्ट लाइक माना कराची जे टाइप जूं उते क्रिकेट सुठी बि थिए जिते पर्सनली माण्हू वठनि था इंट्रस्ट चेयर खे यूज़ कनि था त उते थिए थो बाक़ी त कोई इंट्रस्ट ई न केरु नथो वठे त पोइ ग्राउंड ईअं पिया हज़ारे छोकिरा खेॾण लाइ तयारु आहिनि क्रिकेट हॉकी फुटबॉल पर को मतिलबु रिसोर्स न आहे पर जेका पाण वटि मशहूरु रहंदा क्रिकेट जे लाइ ग्राउंड कोन्हे त हॉकी फुटबॉल हा हॉकी त डैमेज थी बेसिकली हॉकी जो खिलाड़ी एॾी वॾी हॉकी हूंदी हुई पर ठटा शुगर मिल जे तबाह थियण जे करे जेको आहे न ठटे में सिजावल में इवन बदीन में इवन टंडो मोहम्मद खान में 4 ई तहलकनि में हाई क्लास जी हॉकी थींदी हुई पर इन 4 ई माना डिस्ट्रिक्ट्स में हॉकी सिर्फ़ ठटा शुगर मिल जे ख़तम थियण जे करे ऐं हॉकी इलाही सुठी गेम आहे मां छो त इहो स्पॉन्सर कंदा हुआ ठटा शुगर मिल वारा पाकिस्तान जी क़ौमी रांदि हाणे त उन ध्यानु खॼी वियो सॼो मतिलबु बस माण्हू मेड़ करे पहिरीं हॉकी ॾिसंदा हुआ क्रिकेट ते माण्हू ॾाढो मज़ो ईंदो आहे हॉकी जी पंहिंजी हिकिड़ी जॻह हॉकी जे रांदीगर सां को हरूभरू बि माना जहिड़ो न कंदो हॉकी बि करे थो हा हॉकी त इवन उन हथ में हूंदी आहे माना सम्झो त रांदि जी रांदि हथियार जो हथियार ऐं मां सम्झां थी लेडीज़ ख़ासि करे छोकिरियुनि खे लेडीज़ खे पंहिंजी गाॾी में ज़रूरु रखणु घुरिजे ॾाढी कमी ईंदी आहे कॾहिं कॾहिं माशाल्लाह माशाल्लाह ये त गेम जूं ॻाल्हियूं थींदी रहियूं शेरो शाइरी जी बिल्कुलु मां तव्हांजी बिल्कुलु शुरूआति खां अचां थी शेरो शाइरी जो तव्हांखे शौक़ु कीअं पैदा थियो कीअं किथां शुरूआति थी छा दिमाग़ में आयो तव्हांखे बि कोई इश्क वग़ैरह लॻो या पंहिंजी हिकिड़ी दिलि जी या ख़्वाहिश हुई किथां शुरूआति थी मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त मूं MBBS छॾी 2nd ईयर में त मूं शाइरी शुरू कई हॉस्टल खां अच्छा दोस्त मूंखे चवंदा त अशरफ शाइर लॻो पियो शाइरी न अच्छा त पोइ मुंहिंजो जेको चाचा हो मेजर मोहम्मद खान मखमूर जे नाले सां उन जो मशहूरु गीत तव्हां ॿुधो हूंदो जी लतीफ़ मुंहिंजो सुहिणो लतीफ़ तक़रीबन सिंध जे हर सिंगर इवन आबदा परवीन बि ॻायो अथसि जी लतीफ़ मुंहिंजो सुहिणो लतीफ़ सिंध जो लतीफ़ घोट लतीफ़ तारीख़ी कलाम खान मखमूर जो लिखियलु उहो गीत हो पोइ हू बि मूंखे चवंदो बाबा ठलो शाइर थियो थो अती कोई शाइरी वाइरी बि कर न त पोइ वरी उते MBBS में कुझु माहौल ई अहिड़ो हो असां वेंदा हुआसीं डाइसेक्शन हॉल में वञी वेंदा हुआसीं त पोइ असां सां गॾु पेयर्स में वरी ज़्यादातर जेको सो फीमेल्स हूंदियूं हुयूं डॉक्टर्स ज़्यादा मतिलबु छोकिरियूं हूंदियूं हुयूं असां मतिलबु हिकिड़ो असांजो लोअर लिम्ब हो असांजो हुते डाइसेक्शन हॉल में अपर लिम्ब ऐं लोअर लिम्ब में जेको सो मेडिकल जो स्टाफ वठंदा आहिनि डाइसेक्शन हॉल में वेंदा त असां हूंदा हुआसीं 12 ॼणा
ऐं छोकिरियूं असां सां हूंदियूं तक़रीबन 64 ॼणियूं, असांजो कोई 70-75 जो ग्रुप हूंदो त पोइ चवंदो वाह पाण अक़लियत में आहियूं, हाणे कोई शेर व शाइरी ॿुधाए त जान छॾाईंदो। हा, शेर व शाइरी बि ॿुधंदासीं, कचहरी बि कंदासीं। गुलनाज़ लतीफ़ी खे ॿुधी वठूं, छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिल्कुलु गुलनाज़ लतीफ़ी खां सुठो कलाम को ॿुधूं। गुलनाज़ इहो ॿुधायो त सभ खां पहिरियां मूंखे त किथे किथे ॻायो अथव, एल्बम बि कयो अथव या पहिरियों भेरो आया हो टीवी ते? पहिरीं हिकिड़ो एल्बम कयो आहे, उन खां बाद में शादियुनि जी वग़ैरह हेॾां होॾां काफ़ी अहिड़ियूं ऑफरूं ईंदियूं आहिनि, पर फ़िलहाल मां मुतमिन कोन आहियां। अच्छा जी। सिखो पयूं कंहिंखां? पंहिंजो पाण ई उस्ताद। अच्छा, ज़बरदस्त। न माशाल्लाह, ईअं आबदा परवीन जेके वॾियूं वॾियूं सिंगरूं आहिनि उन्हनि जा वैसे ॿुधंदी रहंदी आहियां गाना। अच्छा अच्छा। बाक़ी वैसे फ़िलहाल मुंहिंजो को बि उस्ताद न आहे। सही सही सही। बता उस्ताद मुहर्रम नाज़ गॾु वेठो अथव? अॼु खां वठी हिनखे सो अॼु छा था ॿुधायो सभ खां पहिरियां? सभ खां पहिरियां मां सिंध जो गीत तव्हांखे ॿुधायां थी, इंशाअल्लाह तव्हांखे। हीरा
त मुंहिंजो कफन। ज़बरदस्त ॾाढी ख़ूबसूरत बेटा सिंधु अमड़ खे बिल्कुलु नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, हलंदासीं हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं जेकॾहिं तव्हां थकिजी पोइ तवानाई जेकॾहिं तव्हां सम्झो था हाणे घटिजी वई आहे त पोइ कैडबेरी जो मोरो तव्हांजे लाइ मां हिते रखी छॾियो आहे। ऐं हीअ न सिर्फ़ु ॿारनि जे लाइ बहितरीन आहे। हिकिड़ो सवाल करणी थी हलां। अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त शेरो शाइरी जी त गुफ़्तगू हले पई, तव्हां पंहिंजे स्कूल लाइफ खां कॉलेज लाइफ खां पंहिंजी शेरो शाइरी स्टार्ट कई आहे, तव्हांजे घर वारनि जी तरफ़ां कॾहिं इन ॻाल्हि ते एतिराज़ु थियो हुजे तव्हां ई छा कंहिं चकर में पइजी विया, को कमकार कयो? अक्सर त असांजे ईअं ई हूंदो आहे, थोरा ॿार वॾा थींदा आहिनि, कंहिं क़ाबिल सम्झंदा आहियूं त हाणे हिन जो कद वग़ैरह निकिरी वियो आहे त वञो के कमु वग़ैरह ते लॻी वञो, उन्हनि जी एजुकेशन जी तरफ़ घणो ध्यानु न आहिनि ॾींदा। तव्हां सां का अहिड़ा वाक़िया थिया हुजनि? बिल्कुलु बिल्कुलु। अम्मा मुंहिंजी मदर जो रिसेंटली डेथ थी आहे हींअर। अम्मा जो नालो जन्नत हुयो, अलाह साईं खेसि जन्नत में जाइ ॾे। अम्मा खे मतिलबु जॾहिं आउं मेडिकल में वियसि त अम्मा खे शक हुयो त उहो अशरफ हुते शाइरी बि करे पियो, मेडिकल में आहे। अम्मा मुंहिंजी जेका मङणी कई मुंहिंजे चाचे जे धीअ सां, त अम्मा जल्दी चाहे पई त ईअं न, अम्मा खे इहो माना पूरो शक हो त हुते मेडिकल पियो करे, मे बी कंहिं डॉक्टर वग़ैरह सां शादी करे वेही रहे, मुंहिंजो पुटु असीं बि जेको सो ग़रीब मिसकिन माण्हू ई असांखां ॿारी असांखे वञेलो, त पोइ उहो अम्मा खे हूंदो हुओ इहो इशू। पर पोइ मेडिकल बि छॾण जो वॾो इशू हो त अम्मा मूंखे जल्दी कॉल कई बसि हाणे तव्हां अचो। उन ॾींहंनि में के थोरा सिचुएशन सुठी कोन हुई, थोरा मामलात ॾाढा बिगड़ियल हुआ यूनिवर्सिटी जा, फॾा फसाद जाम हूंदा हुआ, उनखे कंट्रोल करणो उन टाइम ते त काफ़ी ॾुखियो। पोइ डिॼंदी मूंखे कॉल करे वरितो त पोइ शाइरी जे हवाले सां हुनखे डपो त मतां किथे वरी उहो डॉक्टर वग़ैरह कंहिंसां शादी करे वेही रही असांजी जेको पर त सुठी ॻाल्हि थी वञे जेकॾहिं डॉक्टर सां ई शादी थिया त डॉक्टर बि त ख़राबु न न। मुंहिंजी जेका वाइफ आहे उहो डॉक्टर्स खां बि मथे आहे। अच्छा। ऐं सॼे घर जी असांजी माना सम्झो त हीरोइन खणी चइजे। ऐं उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर हिते जो कोई जेको बि वेंदो आहे पंहिंजी वाइफ जी तारीफ़ कंदो आहे। एक्चुअली न ईअं तारीफ़ रियली आउं नथो करियांसि, मैनेज करे थी सॼी माना मुंहिंजी फैमिली ॾिसो, मुंहिंजो ऐं सॼी फैमिली छा मुंहिंजा 6 ॿाहिरि ॿिया आहिनि, दे ऑल आर अनएम्प्लॉय, ग्रेजुएट आहिनि, सिस्टर्स ग्रेजुएट आहिनि, पर सभु बेरोज़गार आहिनि, अञा ताईं हुनखे का गवर्नमेंट जी जॉब न मिली। ऐं अकेलो घर जो माना आहियां त पोइ भेणनि खे ॿाहिरनि खे सभिनी खे ऐं माना बराबरि तरीक़े सां वठां थो त पोइ हूअ कॾहिं बि माना हुन कॾहिं बि ईअं कॾहिं बि पाण मूंखे चवंदी आहे, मिसाल को मतिलबु इशू रहिजी थो वञे त मूंखे चवंदी आहे त इहो तूं करे छॾ, पोइ अलाह साईं पाण खे जेको सो ॿाहिरि। पर अहिड़ियूं घरनि में ख़वातीन इलाही घटि मिलंदियूं आहिनि। मां मतिलबु इलाही शयुनि खे ऑब्ज़र्व कंदी आहियां, भाभियूं थी वियूं, असांजियूं मामियूं थी वियूं, चाचियूं थी वियूं, असां सभिनि खे जॾहिं पाण में सोचींदा आहियूं वेही त यार अहिड़ियूं मायूं असांखे छो न मिलंदियूं आहिनि। पर माशाल्लाह असांजी मुंहिंजी बि 2 भाभियूं आहिनि, ॿई बहितरीन आहिनि, पर वॾी भाभी सां असांजी अट्रैक्शन इलाही आहे, उन सां असांजो मिलणु सिलणु, असां हुनखे कुझु बि चई छॾींदा आहियूं, उहा ई ॻाल्हि आहे त मूं त हुनजी गुंज कोन हूंदी थोरो। अच्छा, वरी हुननि जो दिमाग़ ख़राबु थी वञे इहा बि ख़बर कोन पवंदी आहे त कॾहिं दिमाग़ ख़राबु थी वेंदो आहे। पर इलाही मिलणु झुलणु असांजो घणो रहियो। सभ खां पहिरियां छा लिखियो तव्हां, किथे मैगज़ीन में छपरायो या किथे कंहिं फनकार खां ॻारायो? फनकारनि खां त मुंहिंजो पहिरियों जेको गीत हो समीना गुल ॻायो, हींअर हुनजी शायदि फ़ाइज़ा अली हुनजी शायदि चवनि पिया हुनजी धीउ आहे। समीना गुल तमामु बड़ी बहितरीनु सिंगर हुई, पहिरियों गीत मुंहिंजो हुन ॻायो। तॾहिं शाइरी ॾोहिटी आहे मुंहिंजे ख़्याल में जी, फ़ाइज़ा चवनि था ॾोहिटी आहे हुनजी, ॾोहिटी या धीअ जी धीअ हुनजी, पर उहो माना बेसिकली उहा सिंगर हुई। हुनजी गले में जॾहिं फस्ट टाइम असां ॿुधी त हुन तमामु असां वियासीं शायदि को सिलेक्शन ॾियणु त हुते इनखे इहो सनम मारवी बि हुते वेठी, तॾहिं नंढी हुई, हुनजी मदर चवंदी हुई असांखे त भई मूंखे चई अशरफ हीअ मुंहिंजी जेका असां अब्दा परवीन अथई, सनम जे नाले चई, मूंखे चङा लफ़्ज़ यादि आहिनि चङी तरह सां मूंखे। हा, त उहो तॾहिं नंढी ॿार हुई, माशाल्लाह हींअर सनम मारवी जेको सो वॾी सिंगर आहे। माउ खे ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजी धीउ या मुंहिंजो पुटु वॾो थी छा करण वारो आहे। जी बाक़ी सर शाइरी जेका कैसेट जो त तव्हां माल ॿुधाए चुका आहियो, त उन जूं सिलेक्शन्स वग़ैरह सभु हूंदियूं आहिनि कंपनी मालिकनि जे हथ में। असां भले केॾा बि मुतमिन थी का शइ लिखी खणी अचूं त हू चवंदा बाबा हीउ असांखे सॉन्ग जेको सो नथो खपे। हाणे मूंखे हिते वरी जेको हाईलाइट कयो उहो फौजिया सुमरो कयो, मरूमा फौजिया मुंहिंजे जाम गीत ॻाया। पोइ हू हुनखे मुंहिंजी शाइरी जेका सा, हालांकि हुनजे दिमाग़ में हिकिड़ी शइ हूंदी फौजिया जे त पर्टिकुलरली फलाणो फलाणो जेको शाइर जेको उहो हुजे भले ॿिया न हुजनि, इन्हनि खां सवाइ मुंहिंजी कैसेट जेका सा न इहे पहिरीं न हुआसीं, हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि त फलाणा फलाणा हुजनि घुरिजनि, बाक़ी जो जेको सो सॉन्ग तव्हां न रखो कंपनी वारनि। हाणे असांजा माना रस्ता रोक हुई
पोइ ईअं पर्सनली जॾहिं की स्टूडियो ते आई त आउं ईअं मिलियोसांसि, मुंहिंजो मैडम मुंहिंजा ॿियनि बि सिंगर्स ॻाया आहिनि, तव्हां मुंहिंजो हिकिड़ो गीत जेको सो ॿुधो, त पोइ मूं हुनखे ॿुधायो जीअरे मूंॾे कोन्हे मरण खां पोइ रत रोंदी तूं, तमामु घणो मशहूरु थियो। हिकु कॉलर बि अची वियो आहे, ॻाल्हाईंदो कचहरी कंदो। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं अच्छा साहब कुझु कयो, मां मोहम्मद अनवर बलोच जो ॻाल्हायां जहांगीर मां। साईं ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो बलोच साहिब ठीकु आहियो? असीं ठीकु आहियूं साईं, ख़ुशि आहियो तव्हां? ॿियो सभु ख़ैर आहे? तव्हांजो माशाअल्लाह प्रोग्राम काफ़ी ॾींहंनि खां वठी ॾिसंदा आहियूं, ऐं अॼु जेको तव्हांजी अधी आई आहे जेका जे सिंधी जे हवाले सां ॻायो आहे, तमामु असांखे सुठो लॻो। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी, लख थोरा। अशरफ शाइर बि सिंधो ख़ूबसूरत शाइर असां सां गॾु आहे साईं अॼु। जी साईं, जी बिल्कुलु, उन खे बि अस्सलाम वालेकुम चऊं था साईं। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम, ख़ुशि हुजो साईं। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, सिहत तंदुरुस्ती ॾींदो। महिरबानी साईं। को सवाल पुछणो आहे महिमाननि खां या असां खां त ॿुधायो साईं कुझु। हा वाह वाह, कॾहिं कॾहिं ख़ामोशी भरू सवाल हूंदो आहे। सो हा साईं, फौजिया तव्हांजो पहिरियों कलाम मरण ते स्टार्ट ई मरण पई त उहो यकीन करियो, कलाम जॾहिं गीत ॻाई जॾहिं स्टूडियो मां ॿाहिरि निकिती त संदसि लुड़क विया ते पे, पर मूंखे चई त अहिड़ा कलाम मरण वारा जेके से मुंहिंजे लाइ न लिखंदो। शायदि भाई यकीन करियो, उहो मतिलबु कैसेट रिलीज़ थी ईद जी माना हिकिड़ी राति अॻु जी ॻाल्हि आहे, त कुदरती मूंखे को फूड पॉइज़निंग थी वई। अच्छा। राति जो इहो गीत जेको सो मुंहिंजो माना रिलीज़ पियो थिए, ऐं तमामु जेतिरो चइजे ओतिरो सुपर हिट थियो इहो गीत। ऐं उन ई राति जेको सो थी वियुसि, बीमार थी वियुसि, मतिलबु बल्कि अनकॉन्शियस बेहोश थी वियुसि घर में। मूंखे हिते जना में खणी आया, हितां वरी मुंहिंजो चाचो मूंखे खणी वियो CMH में, त उते मुंहिंजा चाचा ॿई डॉक्टर CMH में हुआ। ॿुधाइनि पिया त असां जॾहिं वियासीं तोखे छॾियोसीं असां CMH में ICU में बेहोश पियो हुजे। कैसेट रिलीज़ थी वई? हा, कैसेट रिलीज़ थी, ईद जो ॾींहुं हुजे सुबुह मां, की असां नाश्तो करणु वियासीं राजपूताना जे साम्हूं ते भुटाई नगर में, त हिते असां नाश्तो वेठे कयो, होटल ते गानो बि वॼियो इहो जीअरे मूंॾे कोन्हे मरण खां पोइ रत रोंदे तूं। त जॾहिं अची असांखे त ख़बर कोन हुई, मूंखे ॿुधाइनि थी असांखे ख़बर हुई कोन, जॾहिं इहो गाने में लास्ट में तुंहिंजो नालो आयो त असांखे नाश्ता वाश्ता सभु विसरी विया। उतां ई त असीं माना ढोड़ पायूं अचूं त मतिलबु रश लॻी पई ICU ते, असां चयो बसि असांजो साह निकिरी वियो जी हमरा वियो बसि। अहिड़ो गीत लिखियो अथई, हाणे हिन में मरण जो हेॾो ज़िक्र करे छॾियो अथई, त पोइ जीअं असांखे वरी ॿाहिरि ई डॉक्टर चयो त आपका जो है वो पेशेंट जो है न होश में आ गया है। अच्छा चए तो तव्हांजो पेशेंट होश में अची वियो आहे। सही सही। इहो पोइ मूं मरण जो गीत जेको लिखणु बंदि कयो। फौजिया ॿिया कहिड़ा तव्हांजा कलाम ॻाया? फौजिया हिन खां पोइ हिकिड़ो ॿियो बि सुपर हिट गीत मुंहिंजो आयोसीं, नंढपण वारा साथीड़ा तोखे यादि हुई या विसरी वियासीं, इहो बि तमामु घणो हुनजो मक़बूल थियो। हिन खां पोइ बि हिकिड़ो गीत ॿियो मुंहिंजो आयो, तुंहिंजे विछोड़े कयो बीमार आहे, दुआ थी लॻे न दवा थी लॻे, इहो गीत बि तमामु घणो हुनजो मशहूरु थियो। हिन खां अलावा तक़रीबन मूंखे इहो बसि लकी हुअसि त मुंहिंजो जेको बि सॉन्ग फौजिया जे माना वॉइस में आयो उहो माना हिट थियोसि। कुझु समीना कमल दो गाना बि आया? बिल्कुलु, समीना मुंहिंजा 2 गाना बि ॻाया, समीना सोलो बि मुंहिंजा जाम गीत ॻाया। समीना जी सिलेक्शन जेके बि थींदियूं हुन में 2-3 गीत मुंहिंजो सॉन्ग रखंदो हुउसि, हालांकि 5-6 रखंदी पियो, ऐं वरी 3 पंहिंजा हटाए वठंदो हुउसि। भई ॿिया शाइर आहिनि उन्हनि खे बि कैपेसिटी ॾियो। तॾहिं हिन पासे MCR जो दौर हूंदो? MRC बिल्कुलु, आहियूं मान्य रिकॉर्डिंग कंपनी जी क्रिएशन बंदि थी वियूं भलियूं कंपनियूं। हा बसि उहो कैसेट जो कल्चर अची ख़तमु थियो, न कंप्यूटराइज़ डिजिटल सिस्टम जेको इंटरनेट USB कार्ड मेमोरी कार्ड वग़ैरह अहिड़ा इशूज़ अची विया जिन हाणे हिन कैसेट कल्चर खे दूर करे छॾियो। कुझु अञा माण्हू आहिनि जेके हाणे हिन शइ खे वरी आस्ते आस्ते मथे खणनि पिया। हाणे त जॾहिं हिकिड़ी शइ डेवलपमेंट थी आहे उनखे इम्प्लीमेंट कनि न, असांजा माण्हू हाणे जॾहिं उन एरिया में अचनि, ॿिया माण्हू इंडिया आहे या ॿिया मुल्क आहिनि, उहे त हिनखे यूटिलाइज़ कनि पिया, YouTube आहे फलाणा चैनल ठाहे वेठा आहिनि, उतां वञो पैसा अर्न कनि। सही सही। हाणे भला गुलनाज़ खां वरी हिकिड़ो कलाम ॿुधूं? जी सर। उन खां पोइ वरी तव्हांजी शाइरी ॿुधूं था? हा बिल्कुलु बिल्कुलु। गुलनाज़ जी हाणे ॿुधायो सुठो कलाम वरी। पुछे तो के छा थो खपे, हुजे मूंखां पुछे तो के छा थो खपे, ॿधी हथ मां चवांसि तुंहिंजी दुआ थी खपे, ॿधी हथ मां चवांसि तुंहिंजी दुआ थी खपे, न को लख
था खपनि न को पट था खपनि बसि हुन जी रुगो वहवा थी खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे खुशी सा मुंहिंजी खुशी जेका हुन जी खुशी सा मुंहिंजी खुशी बसि मूंखे खुशी हित साथी खपे बसि मूंखे खुशी हित साथी खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे हुजा मां गुलाम हुजा गोली हुजा मां गुलाम हुजा बसि अहिड़ी मूंखे का सज़ा थी खपे बसि अहिड़ी मूंखे का सज़ा थी खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे जो हुजे मां हुन जी हुजां हो मुंहिंजो हुजे मां हुन जी हुजां बसि हुन मां अहिड़ी वफ़ा थी खपे बसि हुन मां अहिड़ी वफ़ा थी खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे न को लख था खपनि न को पट था खपनि बसि हुन जी रुगो वहवा थी खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे हुजे मूंखां पुछे तोखे छा थो खपे। वाह 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 जी इरशाद जागरण साहब तव्हां छा था सम्झो तव्हां छा हुजो मां छा हुजां
अयाज़ गुल साहिब जो हिकिड़ो शेर आहे गज़ल में सिटरूं तूं भली हुज चीन में जापान में तूं भली हुज चीन में जापान में शाल ॻणिजी पियो सदा इंसान में। सो असां इंसान ई काफ़ी आहियूं। चलो ये भी नंढड़ी साई वठूं था। हलंदासीं नाज़रीन हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। वी विल बी राइट बैक आफ्टर दिस ब्रेक। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कारते हैं सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में तव्हांखे ख़बर आहे असां तव्हांखे पंहिंजी रोज़ाना प्रोग्राम में जीजल अख़बार पढ़ी ॿुधाईंदा आहियूं। जी इशाद ॿुधायो नई ताज़ी छा आहे? नई ताज़ी आहे ख़बर त PDM जो कराची में जलसो माण्हुनि जो समुंड उथली पियो। गो न्याज़ी गो जे नारनि जी गूंज वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो। इहा कल्ह खां वठी ख़बर गर्दिश करे थी। अख़बार बि इहा ख़बर छपी आहे। ऐं सुपर लीड जेका ख़बर आहे उहा आहे अपोज़िशन जी साज़िश सां हुकूमत न पर निज़ाम जी तॾहिं वेड़ थींदी। मुख़ालिफ़ धुर खे कुझु बि न मिलंदो। वफ़ाक़ी हुकूमत इहो चवे थी। आसिफ़ ज़रदारीअ सां मौलाना फज़लुर रहमान जी कराची में मुलाक़ात। मौलाना फज़लुर रहमान क्लिफ्टन जी निजी अस्पताल पहुची ज़रदारीअ सां मुलाक़ात कई। ऐं मुराद अली शाह साहिब चवे थो त महांगाई बर्पा कंदड़ हुकुमराननि खे अवाम वधीक बर्दाश्त न कंदो। मरियम नवाज़ चवे थी जेको ख़ौफ़ उहो ख़तमु थी वियो आहे। वज़ीर आज़म धमकियूं कंहिं ॿिए खे ॾे। वाह वाह। सो बहरहाल खंडु ऐं अटे जा चोर वज़ीर आज़म जा फ्रंट मैन आहिनि। अवेस नूरानी साहिब इहो चवणु आहे। ऐं अॼु जेका तारीख़ आहे उहा 1 रबीउल अव्वल आहे। माशाअल्लाह रबीउल अव्वल जूं बि तव्हांखे तमामु घणियूं वाधायूं हुजनि मुस्लमाननि खे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन महीने में उन्हनि जी आमद थी आहे। नूर ई नूर वरसी पियो आहे। ऐं हर पासे हर ॾिसा चहिरा बि ईअं खणी चऊं त सरहा थी विया आहिनि। ऐं समूरो माहौल जेको आहे सो उहो मुअतर थी वियो आहे। सो इन हवाले सां पाण अञा महफ़िलूं बि सजाईंदासीं, मिलादूं बि कंदासीं इंशाअल्लाह। शोबिज़ जी पेज ते निगाह विझूं था। उते जेकी ख़बरूं आहिनि त भारतीय गुलूकार कुमार सानू कोरोना वायरस घर में बंदि थी वियो आहे। ऐं ॿियूं जेकी ख़बरूं आहिनि उहे ख़बरूं पढ़ण जे लाइ तव्हां रोज़ाने जीजल अख़बार पाण वठी पढ़ो साईं। रोज़ रोज़ मां तव्हांखे समूरियूं ख़बरूं न पढ़ींदा आहियूं। ऐं अशरफ शाइर खां कुझु गुफ़्तगू कंदा हलंदासीं। मूंखे थोरो कुझु मज़ाहिया शेरो शाइरी बि ॿुधाए। ज़ाहिरी ॻाल्हि आहे शाइरी जो मतिलबु इहो थोरी सिर्फ़ु ॾुखनि वारी या कोई इहा सिधी सिधी फ्लेट शाइरी हुजे। कोई इहे मज़ाहिया शाइरी बि कई आहे? बिल्कुलु सदफ़ असां शुरू खां ई माना ॾुखनि में ई लिखियो हुयोसीं। जी जी। छो त लाइफ शुरूआती जेका असां ॾुखनि में गुज़री त पोइ जेके स्क्रीन ते हुआ त उहे असां लिखिया। पोइ हाणे वरी अलाए करम कुझु बहितरी आहे त पोइ दोस्त चवंदा आहिनि बाबा को मज़ाही शाइरी बि असांजे लाइ कर। त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे उहो मानी खाईंदो ज़्यादा आहे खाराईंदो घटि आहे असांखे। त पोइ उन ते पर्सनली आउं ठाहियोसि। पोइ कल्ह वरी मिलियो असां मुंहिंजो हीअ शेर भला ॿुधायां इरशाद खे जी को मसइलो ई न आहे। थोरो खाधे जे हवाले सां शेर हो। भत में चांवर सेला हुजनि बोड़ में रुगो छेला हुजनि। भत में चांवर सेला हुजनि बोड़ में रुगो छेला हुजनि। संगत सॼी पासीरी हुजे साईं जिन अकेला हुजनि। खाइण जे लाइ भत में चांवर सेला हुजनि बोड़ में रुगो छेला हुजनि। संगत सॼी पासीरी हुजे साईं जिन अकेला हुजनि। सूफ़ अंगूर अखरोट हुजनि। सूफ़ अंगूर अखरोट हुजनि। फ्रूट हुजनि रुगो फ्रूट हुजनि। दर ते रुगो सलूट हुजनि। चकू नारंगियूं केला हुजनि। संगत सॼी पासीरी हुजे साईं जिन अकेला हुजनि। टेबल ते ताम हुजनि। टेबल ते ताम हुजनि। तिका बोटियूं जाम हुजनि। वाह ज़बरदस्त। अंब सिंधड़ी आम हुजनि। मिठाई जा लॻल मेला हुजनि। संगत सॼी पासीरी हुजे साईं जिन अकेला हुजनि। वाह 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 वाह। चाट रुगो बस चाट हुजे। वाह वाह। चाट रुगो बस चाट हुजे प्यालो न पूरी पाट हुजे। वाह वाह। चाट रुगो बस चाट हुजे प्यालो न पर पूरी पाट हुजे। आइसक्रीम जी बि लाट हुजे। शरबत जा शाइर रेला हुजनि। संगत सॼी पासीरी हुजे साईं जिन अकेला हुजनि। वाह सही वाह। पॉपकॉर्न भी ऐड करे छॾियो आहे हिन में आइसक्रीम सां गॾु। वाह सही वाह सही वाह सही वाह। मज़ा ये शेर ॿियो बि आहे साईं। नज़र मिलावट ते हिकिड़ो मज़ा ये शेर मां बि ॿुधायां सदव खे। मता सम्झे त अशरफ शाइर अकेलो आहे। ॿुधायो। शाइर सां साथ ॾींदुमि। जी जी। हेड़े दौर में हिक खे दिलि ॾिनमि पोइ बि क़दुरु कोन्हे।
हेॾे दौर में हिक खे दिलि ॾिनुमि पोइ बि क़दुरु कोन कई मानी खाधई बिल ॾिनुमि पोइ बि क़दुरु कोन कई अॼुकल्ह क़दुरु जो दौर ई कोन्हे हा साईं अॻिते वधो तव्हां अरे मतिलबु मिलावट ॾिसो अॼुकल्ह तमामु माना ह्यूज लेवल ते अॼुकल्ह जे प्यार में बि आहे मिलावट हा त इहो मतिलबु थोरो हुनजो ज़िक्र ईंदो हा साईं त मिलावटी अॼु दौर अची वियो आहे जी जिते किथे इहो शोर मची वियो आहे वाह गेह ऐं अटे में मिलावट चांवरनि जे कटे में मिलावट कपिड़े लटे में मिलावट लस्सी जे वटे में मिलावट पती जे पटे में मिलावट गह गटे में मिलावट चह चटे में मिलावट कूड़ डटे में मिलावट पैर चहर चटे में मिलावट जुआ सटे में मिलावट झेड़े झटे में मिलावट कहिड़ो तरीक़ो तौर अची वियो आहे मिलावटी अॼु दौर अची वियो आहे हिते प्यार में मिलावट ऐं वापार में मिलावट हिते प्यार में मिलावट ऐं वापार में मिलावट कोल करार में मिलावट ऐं इकरार में मिलावट कमकार में मिलावट माखी मानार में मिलावट ख़बर चार में मिलावट अखबार में मिलावट अफ़कार में मिलावट फनकार में मिलावट सोने हार में मिलावट दौर सफ़ा ज़ोर अची वियो आहे मिलावटी अॼु दौर अची वियो आहे ऐं आख़िरी साईं जी बिल्कुलु कानून कारे में मिलावट आख़िरी कोन थींदी तव्हांजे न बि खोड़ सार ॿुधंदसि मां शेरो शाइर जी कानून कारे में मिलावट माण्हू सारे में मिलावट सीमेंट घारे में मिलावट जोगीअ जे ढारे में मिलावट माल जे चारे में मिलावट अच्छे ॻाढ़े में मिलावट चमचे चाड़े में मिलावट पनीर काड़े में मिलावट तितर जे ताड़े में मिलावट बनी ॿारे में मिलावट ॿिज सारे में मिलावट वाह 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 ऐं असांजे पाड़े में मिलावट घोड़ा घोड़ा अॼुकल्ह त रोड राड़े में चोर अची वियो आहे केॾो ख़तरनाक दौर अची वियो आहे वाह वाह इहो आख़िर में वरी हणो था न को ईअं माना हुकूमती बि हणी छॾियो था जीअं सियासतदान चवनि था माण्हू थो चवां वज़ीर आज़म बि चोर अची वियो आहे इहो माण्हू थो चवां इहो सियासी ॻाल्हि अच्छा भला ॾियो अहवाल इन खां सवाइ कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि शाइरी खां सवाइ जॉब सर मुंहिंजी ऑफिसर आहे मुंहिंजी एरिया आहे कोस्टल एरिया शाहबंदर तव्हां ॿुधो हूंदो जी त आउं हुनखे बैकवर्ड कोन चवंदुसि असां बैकवर्ड जो हिकिड़ो स्टैम्प हणी छॾियो आहे इन्हनि चीज़ुनि ते माशाल्लाह तव्हां कॾहिं अचो हुन पासे त समुंड सॼो मतिलबु लॻे थो असांखे हुतां शाहबंदर खां शुरू थिए थो वञी कराची ताईं सॼी पॉइंट असां लॻे थी डेल्टा बि उते अथव मतिलबु सिंध खां दरिया सिंध ठठियारी पुल खां पोइ तव्हां ईंदो त डेल्टा ई तव्हांखे मिलंदो बंदि जिते ख़तमु थींदो उतां डेल्टा शुरू थिए थो डेल्टा मीन्स पाणी जो जेको छोड़ आहे उहो समुंड में सही थिए थो वञे उते सही उतां पोइ मतिलबु अहिड़ा बि स्कूल शायदि भई आहिनि जेके समुंड मां क्रॉस करे वरी वञी उते ॿेट ते अच्छा ॿुधोसीं त हिन पासे इलाही ज़मीनूं समुंड पाए वियो आहे गिड़काए वियो आहे इन ॻाल्हि हा बिल्कुलु 100% अच्छा जिते मतिलबु साल अॻु में मतिलबु मटींदा हुआसीं रस्तो हूंदो हुयो हाणे उहो रस्तो न आहे अच्छा उन खां वरी 2 किलोमीटर अञा ओरियां अची वियो रस्तो समुंड तेज़ीअ सां ज़मीन स्पीड सां अचो ऐं जिते ओरियां अचे थो न ॾिसो त पोइ वरी 2 किलोमीटर अॻियां जो कयो उन में नमकियात पाणी नज़र अचे थो उते तव्हां पेर रखंदा त दुबड़ नज़र ईंदी यानी पंहिंजा पेर जेके रूट सड़ंदो थो वञे दरिया 2 किलोमीटर त माना अची वियो प्रॉपरली अची वियो त 2 किलोमीटर वरी पंहिंजो माना निशान छॾींदो अचे छॾे थो अचां पियो हाणे ईअं माण्हुनि जूं बहितरीनु मिठे जूं ढंढूं जेके आहिनि से सभु ईअं बड़बांग थी वियो स्कूल विज़िट करणु वियुसि कोई 1934 जो स्कूल हो बिल्कुलु कनेक्ट हो हुन सां पाणी सां समुंड सां उते उन विज़िटिंग बुक बि रखियो उन मूंखे ॿुधायो त हिते असां वटि जेका बि सुकी ज़मीन हुयूं हाणे ज़हर थी वियूं आहिनि ॿुधाई हिन ढंढ में तमामु घणा पखी मरंदा हुआ डिगोशियूं ईंदियूं कूंजियूं अची लहंदियूं हाणे कांग बि कोन था अचनि जी एॾी वॾी ढंढ हुई जेको असां सुबुह मां गिरंदा हुआसीं राति जो निकिरंदा हुआसीं वञी हाणे कूंजियूं अचनि थियूं हा बिल्कुलु कूंजियूं 0 पॉइंट ते अचनि थियूं जाती साइड ते बि अचनि थियूं शाहबंदर साइड ते बि अचनि असां वारा हमरा बेथियार तिखा कयूं वेठा आहिनि न कूंजियुनि जे करे इहो ॾाढो अफ़सोसनाक आहे हाणे जेकॾहिं उहो मतिलबु आहे गेम जो खातो आहे उहो जेकॾहिं चाहिनि था मतिलबु उनजी बंदि करे सघनि था नया पखी आहे पाण शाइरी में मिसाल बि ॾींदा आहियूं त कूंज जहिड़ी गिची आहे हा वॾी गिची आहे असांजो सिजावल जेको न कूंजियुनि जो रूट आहे अच्छा हा कॾहिं कॾहिं माण्हू सिजावल मंझां फायरिंग कंदा आहिनि अच्छा उन्हनि खे माना हलंदे जेको सो रस्ते तक किराईंदा आहिनि असां पंहिंजी बिल्डिंग ते चढ़ी ॾिसंदा पियो त कूंजियूं वञनि पियूं कतारियूं
घर वारा बि सभिनी खे ॾिसंदा आहिनि मंज़र, ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम ते जॾहिं सिज हिन पासे हूंदो आहे त पोइ सुबुह जे टाइम ते माना हज़ारनि जी तइदाद में या ॿिया पखी जेके आहिनि रूट सिजावल आहिनि, सॼो मतिलबु जेको माना साइबेरिया खां पखी अचे थो, आउं सम्झां थो आई थिंक की रूट जेको आहे सो असांजो आहे। तव्हां हिननि जा एतिरा सारा हिन झुंड गॾु वेंदा आहिनि, हिननि जा मथे आसमान में सिग्नल विग्नल हूंदा। ख़ैर प्रॉपर सिजावल जा थी रही है, सर्वे जो सिजावली जे सर्वे सिजावली भी जन्नत अल फिरदौस आइन बे कंदी मेहरान जो। वाह वाह। इहो गीत गुलनाज़ लतीफ़ी साहब मां कुझु सवाल कंदी हला। जी 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 पुछा कयो। जी गुलनाज़, तव्हांखे कॾहिं फील थियो त तव्हांखे छो लॻो त मां सिंगिंग करे सघां थी, मुंहिंजी आवाज़ बहितर आहे, कॾहिं तव्हांखे फील थियो, तव्हांखे कंहिं चयो ॻाइण जे लाइ? जी इहो बचपन खां वठी मूंखे शौक़ु हुयो, पंहिंजो शौक़ु। अच्छा। ऐं मां जॾहिं स्कूल में नंढड़ी हुयमि पढ़ंदी हुयमि, पोइ उते खाका वग़ैरह मां कंदी हुयमि, ऐं जेके टीचर हुयूं सो मूंखां गाना ॿुधंदी हुयूं, त कॾहिं बोर थींदी हुयूं त पोइ मूंखे सॾु कंदी हुयूं, तूं अची असांखे गाना ॿुधा, तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे। अच्छा। हा, त मूंखे कोन पसंदि हुयो, आउं कोन पई चवां मुंहिंजो आवाज़ु सुठो, त उनखां बाद में वरी आउं लिकी वेंदी हुयसि, आउं चवंदी हुयसि न मिस मुंहिंजो आवाज़ु सुठो कोन्हे, आउं गाना कोन ॿुधाईंदसि। ईअं चई पोइ उतां खां स्टार्ट थियो, ऐं पोइ वरी वॾी थियसि त फैमिली साम्हूं इहा ॻाल्हि शेयर कई त आउं सिंग करणु थी चाहियां, मूंखे ॾाढो शौक़ु आहे, त अल्हम्दुलिल्लाह फैमिली बि अॼु मूंसां गॾु आहे। तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट कयो, घर में कंहिं ऑप्शन वग़ैरह त न तव्हांखे न करणु घुरिजे, सही न आहे, कमु सुठो कमु आहे, बिल्कुलु न, कंहिं बि कुझु न चयो। बिल्कुलु सही। पहिरें एल्बम ते केतिरी महिनत कई, तव्हांजो उस्ताद केरु आहे, केतिरी महिनत, मतिलबु कीअं साज़ वग़ैरह कंदा आहियो, या शेरो शाइरी जे तव्हांजी कोई हेल्प कंदो आहे, गाना तव्हांखे केरु ॾींदो आहे ॻाइण जे लाइ? जी गाना फस्ट मूं हाजी ख़ान मला जो एल्बम कयो, ऐं उहा बि महिनत मूं पाण ई पंहिंजी कई। अच्छा। उस्ताद को बि कोन हुयो, बसि मूं पाण ई। तव्हां कंहिंखां पाण सिखो बि नथा, त मे बि तव्हांखे कॾहिं ईअं लॻो हुजे मुंहिंजी आवाज़ थोरी अञा बहितर करण जे लाइ मूंखे कंहिं उस्ताद जी ज़रूरत आहे? जी। कॾहिं ईअं सोचियो? बिल्कुलु सोचियो आहे, ऐं थोरी देरि पहिरियां मूं इहे ई चयो त आउं अञा फ़िलहालु मुतमिन कोन आहियां पंहिंजो पाण में। अच्छा अच्छा, फ़िलहालु पंहिंजी वॉइस सां पूरा सेटिस्फाई कोन आहे? जी। सही। जी सही 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 सही, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे गुलनाज़ तव्हां असांखे ॿुधाई। सो अशरफ शाइर साहिब असां सां गॾु आहे। जी। ऐं गॾो गॾु वरी तव्हांखे वरी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिन वक़्तु हिकिड़ो कॉलर बि असां सां गॾु आहे। अच्छा जी जी बिल्कुलु वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम जी वालेकुम सलाम, कीअं आहियो, ठीकु आहियो, केरु आहियो? मां ज़ोया ॻाल्हायां थी। जी ज़ोया, प्रोग्राम ॾिसो पियूं, छा चवणु चाहींदो? हा, प्रोग्राम ॾिसां पई, तव्हांजो प्रोग्राम मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। माशाल्लाह, वॾी महिरबानी, तव्हां कॉल कंदा आहियो। हा, मां तव्हांखे गानो ॿुधाईंदमि। ॿुधायो ॿुधायो, टीवी जो वॉल्यूम घटायो, पोइ गानो ॿुधायो। वॉल्यूम बंदि आहे। जी 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 ॿुधायो। तोते कहिड़ो कयां भरवसो, तो त इतबार टोड़े छॾियो, तो त इतबार टोड़े छॾियो, छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, रुख मोहब्बत जो मोड़े छॾियो, तो त इतबार टोड़े छॾियो, छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, सोणा साईं घायल खे भुलाए, ॿेड़ी साहिल ते कोन पुॼाए, प्यार जे समुंड में तड़पंदे, सारो अरमान लोड़े छॾियो, तो त इतबार टोड़े छॾियो। वाह 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 वाह, तो त इतबार टोड़े छॾियो। सो हाणे हिन खां पहिरियां जो वरी दिलि बि टुटी पवे एतबार खां पोइ पाण हाणे कलाम तरफ़ वधूं। गुलनाज़ वेठी आहे, सो गुलनाज़ जे आवाज़ में ख़ूबसूरत कलाम थी वञे। साईं शाइर साहिब इजाज़त आहे न? बिल्कुलु साईं। वाह वाह।
अशरफ शायर यासे अथम थींदो विछोड़ो हाणे ख़तम अशरफ शायर यासे अथम थींदो विछोड़ो हाणे ख़तम दुख जा ॾींहड़ा गुज़री वेंदा नेठ ते लहंदो ही गम रब जे दर था दुआऊं घुरो हाय रब जे दर था दुआऊं घुरो दुआवत कंहिंजी अखंदी आ याद तुंहिंजी ईंदी आ याद तुंहिंजी ईंदी आ दर्द ॾेई वेंदी आ याद तुंहिंजी ईंदी आ दर्द ॾेई वेंदी आ राति सॼी तोखे सारे सारे हाय राति सॼी तोखे सारे सारे वाहे बिरह जी बरंदी आ याद तुंहिंजी ईंदी आ वाह 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 क्या कहने ॾाढो सुठो अथई शाइर साहब वाह वाह करे छॾियव नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे बिल्कुलु नाज़रीन हलंदासीं हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं कस सां गॾु रहिजो असांजे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में गुलनाज़ लतीफ़ी साहिबा खां हिकु ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं पाण अशरफ शाइर जी शाइरी अशरफ शाइर असां पाण बि गॾु आहे शाइर अॼुकल्ह जेकी लिखनि पिया या अॼुकल्ह जेकी शाइरनि जो वाफ़र मिक़दार थी वियो आहे हर पासे शाइर हर ॾिसा शाइर इहे बि शाइर आहे मां बि शाइर तव्हां मूंखे पंहिंजी ॻाल्हि शाइरी ते यादि अची वई तव्हां मूंसां प्रॉमिस कयो मां तव्हांखे रोज़ाना 2-3 लाइनूं सुठियूं सेखारींदमि शाइरी जी वेयर इज़ माय शाइरी वो शाइरी तव्हां सां गॾु आहे शाइर तव्हां सां गॾु शाइर खपे मूंखे शाइरी खपे मुंहिंजी असां काॾे मां भॼी बि था शाइरी वञूं करे ॾिसां कीअं लॻंदो आहे माण्हू खे वक़्तु शाइरी ॾियणो करे पवंदो आहे इन जे लाइ वक़्तु ॾियणो पवंदो आहे सो बि वक़्तु बि सख़्तु ॾियणो पवंदो बख़्शी त आहे इलाही क़ीमती आहे हिन साईं शाइरी लाइ वक़्त वक़्तु में खपे न हा वक़्तु बि ॾियणो पाणी जो हिकु गिलास मिंट। थोरी आहे पाणी जो गिलास थोरी आहे डुक भरे ऐं माण्हू शाइर थी वञे इन लाइ वॾी पीड़ा आहे अॼुकल्ह मां अहिड़ा बि शाइर अहिड़ा बि सिंगर ॾिठा आहिनि पाणी जो ढुक भरे छॾींदा आहिनि चवंदा असां सिंगर थी वियासीं न उहे सिंगर न आहिनि उहे ॿियूं शयूं अहिड़ा शाइर बि आहिनि उन्हनि खे शाइरी न ईंदी आहे जस्ट बसि उन्हनि खे शाइरी पंहिंजे सां दिलचस्पी लफ़्ज़ खे हूंदी लफ़्ज़ जोड़ण जो मतिलबु शाइरी न हूंदो आहे शाइरी या उहा पुछा कयो हूंदी अशरफ शाइर आहे खां पुछा कयो छा आहे शाइरी शाइरी मां जेको शाइरी जे हवाले सां मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदी हलां शाइरी इहा न आहे त लफ़्ज़ बाय लफ़्ज़ तव्हां जोड़ींदा वञो शाइरी उहा हूंदी आहे जो ॿिए जे दिलि में घर करे वञे ऐं उन जे वाता पाणी निकिरी वञे वाह बिल्कुलु सही इहा लाज़मी आहे शाइरी माण्हू लिखे अहिड़ी जेकॾहिं ॿुधाइजे त बि घर करे वञे जेकॾहिं ॻाइजे त बि घर करे हा ऐं घर छॾे वञे त पोइ उहा छा पोइ उहा शाइरी न आहे उहो उहा टाइम शाइरी पास न आहे आहे घर छॾे वञण वारी शाइरी हले हींअर उहा पई घर छॾे शायदि भाई मूंखां पुछियो हूंदो हाणे शाइर हाणे मूंखे जिते किथे शाइर जेको सो पैदा थी विया आहिनि हाणे त मतिलबु शाइर जेके आहिनि से पैसा ॾेई पोइ जेको सो ॿियनि जे गीतनि में नाला था विझनि इहो हिकिड़ो तमामु वॾो ट्रेंड हली वियो आहे ख़ासि तौर ते असां वटि सही सही ऐं इरशाद भाई ॿी बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधायो तव्हां भला इन माना जेको आहे सो जेको वहिंवार हले थो हिन में हिसो वठो था को फ़ाइदो वरितो मां न तव्हांजी न बिल्कुलु न बिल्कुलु न अञा मूं अहिड़ो को बि फ़ाइदो न आहे शाइरी वरितो। पंहिंजी खपाई अथव न न यकीन करियो मूंखे मतिलबु हिकिड़ी तव्हांखे मूंखे ॻाल्हि न करणु खपे हा हिकु दफ़ा मैडम फौज़िया मूंखे चयो हा त हिकिड़ो गीत मुंहिंजो हुयो जेको हाणे आउं नथो ॿुधाए सघां पर मुंहिंजो हिकिड़ो तमामु सुपर हिट सॉन्ग जेको सुपर हिट थियो नालो तब्दील कंदीसि त फौज़िया खे त कोई जवाबु ई न हो 4-4 5-5 गीत खणी सघे थी असांजा पोइ भाइण वारी वरितो थी त मुंहिंजो जेको मसइलो ई न आहे तव्हां जंहिंमें तव्हांजी दिलि चए उन में जेको सो चई जेको मूंखे वणंदो आहे उन में विझंदुसि त पोइ इहो एतिरी क़ुर्बानी असां ज़रूरु ॾिनी आहे बाक़ी कॾहिं बि जेको सो खपाई न आहे भला हाजी मिस्री 60 जा कलाम ॻाईंदी हुई फौजिया तमामु घणे मिक़दार में
पोइ हादी साहब पाण शाइर हुयो या न न आऊं मतिलबु इन ते हींअर छा जो मैडम असांजे प्रोग्राम में वरी कुझु ॻाल्हियूं माना ईअं सनसनी खेज़ न न न बिल्कुलु न आऊं इन ते नथो तबसरो करे छॾियां छा हाजी पाण शाइर आहे उनजी शाइरी हले थी उहा असीं बि उनजा गीत ॿुधूं था पिया अच्छा त माशाल्लाह को अहिड़ो मसइलो न आहे संदसि अच्छा फौजिया सां तमामु घणो तव्हांजो तालुक़ु वास्तो अचणु वञणु शाइरी ॾियणु हा बिल्कुलु फौजिया खे कीअं ॾिठो तव्हां फौजिया अरशद भाई हिकिड़ी माना सॉफ्ट किस दिलि रखंदड़ औरत हुई अच्छा माण्हू हुनजे माना हुनजे माण्हू चवंदा भई डिक्टेटर आहे असां वेंदा हुआसीं सिलेक्शन खणी त असांखे ॿुधाईंदा हुआ त भई माई जेको तबियत ई सख़्तु आहे वग़ैरह कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि ई न हूंदी असां जॾहिं बि मिलंदा हुआसीं त असां सां तमामु हिकिड़ो सॉफ्ट कार्नर रखी करे ॻाल्हाईंदी हुई बाक़ी शहनशाह फ़नकार हुई मूंखे करे ॿुधाईंदी हुई त भई अशरफ मूंखे फलाणे प्रोग्राम में 50 लख रुपया मिलिया हिकु प्रोग्राम में 50 लख पुराणे वक़्त जी ॻाल्हि पुराणे वक़्त माना 2-2.5 करोड़ रुपया वञी थिया हेॾां वईसि हिकिड़े ॿेड़े में अंदरि प्रोग्राम हो त हुते मूंखे 30 लख मिलिया त माण्हू हुन ते माना ईअं ई तॾहिं अरशद भाई वॾो हुयो 500 वारो हिकिड़ो नोट हूंदो हुओ माण्हू 500 जी दस्तूरियूं उछलींदा हुआ हुन ते त हुनजो वॾो हिकिड़ो लक हूंदो हुओ चांस हूंदी हुनजी जेको बि ॻाईंदी हुई जंहिं बि शाइर खे ॻाईंदी हुई त पाण सां गॾु उनजो बि नालो जेको सो रोशन माना उन दौर जी अमीर फनकारा रही वॾी वॾी अमीर फनकार पैसो तमामु घणो ऐं भाईंदी हुई शाइरनि खे बि भाईंदी हुई मरहूम अली मोहम्मद उॾेराई खे जाम हुन जेको सो ऐं हुनजो गवाह आहियां त हुन जाम पैसो ॾिनो अली मोहम्मद उॾेराई खे बिल्कुलु तमामु घणो भाईंदी हुई उॾेराई सही सही छो त उॾेराई हुनजो हिकिड़ो सॼो त किलोज़ शाइर हो हुनजे दिमाग़ इमेजिन कंदी हुई त विदाउट उॾेराई जेको आहे न सो मुंहिंजी केसर हलंदी ई कोन्हे अच्छा हा उहो हुनजे ज़हन में जेकॾहिं मेंटेलिटी इहा हूंदी आहे असां बि कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं जेकॾहिं असांजो हिन कम में हिन महान शख़्स जी सलाह मशवरो थी वेंदो त हे कमु असांजो आसानु थी वेंदो या हिन जा 2-3 अल्फाज़ असां हिकिड़ी मेंटेलिटी हूंदी आहे हे कमु हीअं कंदासीं जेकॾहिं हिन में हीअ शइ एड थी वई त असांजो कमु कामयाबु थी वेंदो इहा हूंदी आहे अच्छा जी तव्हां हाणे चयो पिए त हर महफ़िल में 50 लख 60 लख 80 लख पुराणे वक़्त जी ॻाल्हि त पोइ घरेलू के तकरार बि मिल्कियत जे करे के थिया त हींअर मूं सोशल मीडिया ते ॾिठो मूं हुन में कमेंट बि छॾिया त अहिड़ो को इशू उन्हनि कॾहिं बि असां सां शेयर कोन कयो हा भले ई खिल बोक कंदी हुई त मूंखे हिकिड़ी ॾींहुं ॿुधाई त तव्हां कॉल कंदा आहियो त हाजी मिस्री सठियो खणंदो आहे फ़ोन हाजी मिस्री सठियो जो जेको आवाज़ु थोरो लेडीज़ टच हो अच्छा हा त उनजो सन्हो आवाज़ु हूंदो ऐं मैडम जो आवाज़ु थोरो थुल्हो हूंदो त जी जॾहिं हाजी खणंदो त फ़ोन ते माण्हू हुनखे चवंदा अदी सलाम वालेकुम ऐं जॾहिं आउं फ़ोन खणी तॾहिं मूंखे चवंदा अदा सलाम वालेकुम अच्छा हा खिलाईंदी कंदी हुई असांखे हुते हुनजी माना तबियत जेका आहे सा हुनजी माना ख़ुशि तबियत हूंदी ॿियो वरी जॾहिं वोकल ते ईंदी असां वटि त मूंखे फ़ोन कंदी हुई उहो फेथ बि कंदी हुई माण्हुनि में त भई खाइण पीअण में हाणे को इशूज़ मथां थी वञनि मुंहिंजे लाइ त मूंखे फ़ोन कंदी हुई हुन टाइम ते फ़ोन जो मोबाइल कट हुई मोबाइल साईं तव्हांजी फ़ोन मैडम फौजिया कई आहे छा थी चवे हाणे आउं अचां पई वोकल ते मुंहिंजे लाइ जेको सो हिकिड़ो तिको हिकिड़ी जेका पराठो रोटी जेका इहा तंदूर वारी थोरी सड़ियल हुजे चवंदी थोरी सड़ियल हुजे माना खारी हुजे थोरी माना कड़क के सड़ियल हुजे ऐं प्लस में बाज़ारि वञे मार्केट मां कचा मिर्च अहिड़ा वठिजे ऐं खां त मुंहिंजा जेको सो रुगो लुड़क निकिरनि मुंहिंजा लुड़क निकिरनि अच्छा अच्छा पोइ कचा मिर्च जेके आहिनि से उहा तमामु घणा खाईंदी वोकल खां कोई 2 या 4 मिंट अॻु में अच्छा त उहो माना लुड़क अची निकिरंदासीं कननि मां अखियुनि मां सॼी ॿुॾी हा धूं अची निकिरंदासीं पोइ चवंदी हाणे आऊं जेको रेडी आहे वोकल जे लाइ हुनखे उहो मिर्चनि खाइण जे करे गले में हुनजी जेका सा तमामु घणी सॉफ्टनेस ईंदी पोइ कंचो गलो थींदो माशाल्लाह जो ॻाईंदी हुई अच्छा अच्छा माशाल्लाह गले जे लाइ को हुनजो ॾिसो भला एॾी जेकॾहिं उन ज़माने में अमीर जेको आहे फनकारा हुई त पोइ शाइरनि सां बि वहिंवार पैसे जी कलामनि जी का पेमेंट या तव्हांखे का ख़र्ची का मिठाई बि ॾींदी हुई मूंखे बिल्कुलु भाईंदी हुई बाक़ी हूअं ॿियनि शाइरनि खे ज़्यादा भाईंदी हुई अच्छा हा बिल्कुलु मूंखे पंहिंजे ज़बान हुनजा शाइर जेके ज़्यादातर उस्ताद बिलाल ओठो हुनजो शाइर हो शुरूआती नियाज़ पिताफ़ी हुनजो शुरूआती शाइर हो ऐं उॾेराई बि हुनजो शुरूआती शाइर हो त जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे ख़ूब भाई हुननि खे हाणे पोइ खाई पी केरु न मञे थो सुठी ॻाल्हि न आहे हा ज़फ़र आया ज़मार आया वरी उहो थर्ड प्रोडक्शन में वरी उन्हनि वरी सिलेक्शन्स कयूं त फौजिया त सभिनी खे भाईंदी हुई छो त पैसा हुनखे जाम मिलंदा हिकिड़ी असां जेका कैसेट कईसि या ताजपोशी वारी जीअरे ॿुॾे कोन आहे उहो असां खां कोई 150 वरिता हुई हुन टाइम ते 150 बि ताजपोशी कई अच्छा अच्छा बाद में जेको असांजो वॉल्यूम कई आहे बो 10 करे वई ऐं पोइ जेको कई उहो 20 खे टच कई
त भई हाणे मूंखे जेको हाणे मुंहिंजो वधी वई आहे मार्केट तमामु, त पोइ कंपनियुनि वारा जेके आहिनि से उन अॻियां सरेंडर करे छॾंदा हुआ, रिफ्यूज़ न आहे करिणो। विच में नवां तजुर्बा बि थिया एल्बम्स में, वरी विच में इंटरव्यू वारा बि एल्बम आया, इंटरव्यू खां पोइ सवाल खां पोइ वरी हिकिड़ो कलाम, त इहो बि ॾाढो सुठो रहियो, ट्रेंड सुठो हलियो हुयो, ट्रेंड सुठो रहियो। या हिकु शाइर हिकु फनकार, मुंहिंजो बि हिकिड़ो थियो हो जीअं हिकु शाइर हिकु फनकार MRC मां, पर पोइ हाणे MRC वारनि वरी उनखे मतिलबु पोइवारी न आहे कई, जीअं हाणे हींअर TPR करे थो पियो, हुन पंहिंजो चैनल ठाहे छॾियो आहे, ऐं पंहिंजे सभु राइट्स जेके से हुन रिजर्व कराए वरिता आहिनि, हुनजो गानो हाणे केरु कॉपीराइट ते खणे ई कोन थो। असां वटि उहो ई कॉपीराइट केॾो वीक आहे सिस्टम असां वटि, कॉपीराइट थोरो टाइट थी वञे त इहे साॻिया सिंगर, इहे साॻिया म्यूज़िशियन, सभु साॻिया शाइर जेके कमु कनि था, जेके महिनत कंदा, क्रिएटिव माइंड आहिनि, उहे सभु अची वेंदा। ग्राफिकली तव्हां मेयर करियो न, त हाणे 0 वारा माण्हू जेके आहिनि से 100 ते वेठा आहिनि, 100 वारा माण्हू जेके आहिनि से 0 ते। माना जेकॾहिं इहो सॼो सख़्तु निज़ाम हाणे थी थो, बसि आउं चवंदो जेकॾहिं इन शोबे में कॉपीराइट अची वञे त पोइ मूं सर उस्ताद खे बि चयो त तव्हां जेको पीस वॼायो था उहो बि रजिस्टर थियणु खपे, तव्हांजो वॼायल पीस जेको आहे ॿियो छो वॼाए, त कॉपीराइट न आहे असां वटि, इन करे पोइ वल्गरनेस आहे, जितां जेको खणे थो। हीअं त भई इहो अची वियो हिकिड़ो सिस्टम जेको हाणे जेको आहे, उस्ताद मुहर्रम खे बि मूं चयो हाणे तो बसि ॾोट कॉपी पेस्ट करे आवाज़ कढी सुर मिलाइनि था, राग खणंदा हिकु जेतिरा, रिदम उतां था खणनि, मौसीक़ार वीचारो माटकियो घर वेठो आहे, रिदम वॼाइण वारो घर वेठो आहे, बेंजे वॼाइण वारो घर वेठो आहे, वायलिन वारो घर वेठो आहे, हू पाणी हुतां कंप्यूटर में। बहरहाल गुलनाज़ असांजे स्टूडियो में वेठी आहे, हा गुलनाज़ घर में वेठी, गुलनाज़ खां कलाम ॿुधूं, भला मौक़े जो फ़ाइदो वरी बि वठूं। गुलनाज़ वाह कजो, लाइव में ईअं ई ॻाइबो आहे, को टेंशन न आहे। चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल, चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल, नेठ दुखी माण्हू सां फसाए छॾी, नेठ दुखी माण्हू सां फसाए छॾी, चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल, चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल। भूत पंहिंजे घर में पयो ख़ुश गुज़ारे, भूत पंहिंजे घर में पयो ख़ुश गुज़ारे, भूत पंहिंजे घर में पयो ख़ुश गुज़ारे, मुंहिंजा सुख सुकून फिटाए छॾई, मुंहिंजा सुख सुकून फिटाए छॾई, नेठ दुखी माण्हू सां फसाए छॾई, चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल, चरियो चरी दिल लड़ियो चरी दिल।
चरियो चरी दिल अड़ियो चरी दिल सो हाणे दिल चरी चवे थी त नानड़ी साई वठूं पाण पोइ मोटी था अचूं कचहरी कयूं था पाण बिल्कुलु पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भली ख़ैर चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में गुलनाज़ लतीफ़ी फ़नकार असां सां गॾु अशरफ शाइर असां सां गॾु बिल्कुलु ऐं अशरफ शाइर ज़ात जो शाइर आहे इहा पहिरीं भेरे असांखे ख़बर पई आहे जेकी बि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जी ॼाण में इज़ाफ़ो त शाइर बि हिकिड़ी ज़ात हूंदी आहे बिल्कुलु उहा ई ॻाल्हि कई न मां शर्त मां ज़ात ॿुधी हुई पर शाइर कास्ट बि आहे मतिलबु इहा वाकई मुंहिंजे लाइ बि फर्स्ट टाइम हुई सो बहरहाल शाइर साईं हाणे को इश्क जो को दर्द जो को दूं को इनकलाब जो को मैसेज जो का शायरी अहिड़ी बस इरशाद के शेर व शायरी एतिरा दर्द इश्क न सिंध जी वतन जी ॻाल्हि इरशाद भाई मुंहिंजी शायरी तव्हां सजाद यूसुफ खे ॿुधो त बि उन में दर्द हूंदो अलानो जुणी जेके ॿुधंदा त बि उन में दर्द हूंदो अलानो ख़ासि केली ॿुधंदा त बि उन में दर्द हूंदो फौजिया ॿुधंदा समीना ॿुधंदा दीबा सैब ॿुधंदा त उन में बि दर्द हूंदो समझो ये खाधो ई टेस्ट लिखी असां थोरो दर्द साइड वरिती तॾहिं मूं तव्हांखे मज़ाया ॿुधायो ऐं सिंध वारो सवेर गीत ऐं तव्हां ॿुधो इहो सिंध मुंहिंजो रूह सिंध मुंहिंजो बदन मिटीअ जो थोरो कर्ज़ लायूं पाण पोइ पोइ ज़ाहिर आहे इहो असांजो फर्ज़ थिए थो दोस्त चवनि था जी वाह वाह पोइ हज़रत इश्क बि बयानु कयो को हज़रत इश्क जा काफ़ी माना जेके सॉन्ग्स ॻाए वई उहो त इन्हनि खां ॿुधंदासीं पर तव्हां पंहिंजी शायरी में बि पियो ॿुधायो असांखे दीबा एलन ने ख़ासि केली एलन ने जुनी जे साहिब तमामु घणा कलाम था हा बिल्कुलु बिल्कुलु एलन ख़ासि केली साहिब रोड आर्ट से में लाॾाणो करे वियो हा बिल्कुलु ॾाढो सुठो सुरीलो फ़नकार हो मोहबती फ़नकार हो हिकिड़ो तव्हांखे मतिलबु ॿियो बि सॉन्ग ॿुधायां थोरो गुनगुनाए ॿुधायां जी जी इहो त ज़िंदगीअ जो यार कमु कॾहिं ख़ुशी त कॾहिं ग़म किथे ख़ुशी त किथे ग़म इहो त ज़िंदगीअ जो यार कमु कॾहिं ख़ुशी त कॾहिं ग़म किथे ख़ुशी त किथे ग़म वाह कंहिंजे चपन ते मुर कया त कंहिंजे अखियुनि में लुड़ कया कंहिंजे चपन ते मुर कया त कंहिंजे अखियुनि में लुड़ कया मैं मंझा मदोश को त कंहिंखे सरी न सुर कया त कंहिंखे सरी न सुर कया इहो त हिते रवाज रस्म कॾहिं ख़ुशी त कॾहिं ग़म किथे ख़ुशी त किथे ग़म वाह 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 इहो त ज़िंदगीअ जो यार कमु कॾहिं ख़ुशी त कॾहिं ग़म किथे ख़ुशी त किथे ग़म इरशाद भाई जा टे अंतरा आहिनि पर मूंखे यादि न आहिनि मेमरी हाणे उन असां के हुन एज टाइम में आहियूं त मेमरी आऊं तव्हांखे मेमरीअ बारे में ॿुधायां त मूं वटि बाइक आहे ऐं बाइक ते निकिरंदो आहियां जॾहिं घरां त पोइ पेट्रोल ख़तमु हूंदो हुयसि बिलीव कंदो पेट्रोल भराइण जी ॻाल्हि विसरी ईंदी शहर में ख़तमु थींदो पोइ यादगिरी पर वरी उनखे मतिलबु गिदर करण जे लाइ वरी कोशिशि कंदा आहियूं बादाम वादाम कोन खाईंदा आहियूं पर पोइ वरी पोइ मतिलबु दिमाग़ तां बोझ हटाईंदा आहियूं शाइर माण्हू अॻे लिखंदा हुआसीं न शायदि इरशाद भाई त उहो शइ यादि थी वेंदी हुई माशाल्लाह हाणे त सोर्सिस ज़्यादा आहिनि भई डायरी बि गॾु आहे पेन बि आहे न त पोइ मोबाइल रखी वारो मोबाइल में रखी था वञूं बाद में असीं डायरी हिकिड़ो बुनियादी सुवाल त मुतासिर कंहिंखां थियो को उस्ताद को गॾु को रहनुमा का अहिड़ी ॻाल्हि जंहिंखे ॾिसी करे चयो हुजे त हाणे यार मां बि कुझु लिखां हाणे मुंहिंजी जेका कम्यूनिटी आहे हुन में असांजो मुंहिंजो हिकिड़ो चाचो आहे ॿुधायो त कंहिं मोहम्मद ख़ान मखमूर जीअं इहो गीत लिखियो जीअं लतीफ़ हिन खां अब्द सिंधी तव्हां ॿुधो हूंदो हींअर सुठो राइटर बि आहे अदीब आहे किताब बि उन जा शाइर थिया आहिनि सुठा उहो बि हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे त पोइ एतिरा वॾा हुआ उनखे ॿिया मुंहिंजा वॾा उहे बि शाइरी कंदा हुआ हा त पोइ उन्हनि जो रूट वरितोसीं माइट शाइरी कंदा हुआ रुॻो ज़ाती शाइर न हो बल्कि माइटनि में हिकिड़ी फ्रॉम इंसिस्टर्स इहा चीज़ असांजी जेका हलंदी बि अचे माना हेरिडिटी हिकिड़े क़िस्म जी जेका विरसे में मिली असांखे त पोइ इहा असांखे विरसे में मिली आहे त पोइ ज़ाहिर आहे पोइ लिखंदा आहियूं बाक़ी उहे असांजे इलाइक़े जा आहिनि सरवेज साहब आहे मोहम्मद ख़ान मजीदी आहे सांगी सिजावली आहे हिननि जा वॾा इनकलाबी वॾा शाइर आहिनि ॿुधो हूंदो तव्हां मोहम्मद ख़ान मजीदी ऐं सरवेज साहब जो जन्नत अल फिरदौस ॿई कंदियूं मेराण जूं उनजो तमामु मशहूरु गीत आहे त पोइ हुते शाइरनि जी ज़मीन आहे जिते असीं रहूं था त पोइ रूट वरितोसीं कुझु हुनजो
बेसिकली तव्हांखे ॿुधायूं टीचर आहियूं टीचर ऑफिसर बि न आहियां सम्झो त मथां आउं चवंदो आहियां ऑफिसर हिन आउं आहियां उस्ताद पढ़ाइण सां अॼु बि दिलि चए थी जॾहिं स्कूल में वेंदो आहियां शाइर बि आहियो उस्ताद बि आहियो त पोइ के ॿारनि जे लाइ नज़्म लिखिया अथव ॿाराणी अदब ते न बिल्कुलु हिकिड़ो मुंहिंजो किताबु हाणे तयारु आहे इन जी खोट आहे मूं लिखियो न आहे अञा ॿारनि जे अदब ते वैराइटी हुजे त उहो माना हाणे हुन ते सोचियां पियो ऐं असां सम्झूं था असां में मैच्योरिटी हाणे आई आहे त हाणे उहे असांजा ख़्याल जेके पहिरीं वारा हुआ उहे हाणे कचा हुआ हाणे पुख़्ता थींदा हाणे का चीज़ जेकॾहिं असीं लिखूं था त ऑटोमेटिकली असीं भले शाइरी जे माना पहिरियां जेकॾहिं पाण ॾिसूं त फनकार जॾहिं पंहिंजनि शाइरनि खे रिजेक्ट करे छॾींदा हुआ या माण्हू चवंदा सुठो न लिखो अथई त ॾाढो ख़राबु लॻंदो हुयो दिलि ॾुखी पवंदी या अहिड़ो ज़बरदस्त ख़्यालु पर हाणे जॾहिं मैच्योर थिया आहियूं त पोइ उन ख़्याल खे पाण ॾिसूं था त पोइ सम्झ में ॻाल्हि उहो सही आहे पंहिंजी जॻह मूंखे MRC या मालिक मूंखां 100 गीत लिखाईंदा हुआ 100 हेतिरा ॿुधायमि ही न त पोइ तव्हां वारी ॻाल्हि सही त पोइ ॾुख बि थींदो हो तमामु घणो हेॾी महिनत कई पंहिंजे मूं तां सम्झो वेठोसि बसि मुंहिंजो ई गीत अहिड़ो आहे सुबुह जो ॻाए फनकार त सुपर हिट थी वेंदो पर जॾहिं आउं उते खणी ईंदुसि त उहो माना ज़ीरो थी वेंदो हार्ट ब्रेक कंदा हुआ पर पोइ आस्ते आस्ते उन शइ खे सम्झंदा वियासीं त हालांकि म्यूज़िक जो वॾो जान आहे असां जॾहिं कैसेट जो दौर हो त उस्ताद जो नालो तमामु घणो ॾिसंदा हुआसीं लिखियलु हूंदो उस्ताद मोहरमनास ऐं यकीन करियो मूं आफ्टर 23 इयर्स मूं उस्ताद खे ॾिठो आहे 23 इयर्स अॻो ऐं उस्ताद जो नालो ॿुधंदो हुउसि माशाल्लाह वरी मुंहिंजे म्यूज़िक जे डिपार्टमेंट सां वाबस्ता आहे त वरी पढ़ियल लिखियल असां मूंखे वधीक ख़ुशी थी त मुंहिंजी डिपार्टमेंट में माण्हू जेकॾहिं हिन हालांकि अरशद भाई हिन फील्ड में शाइर घणो करे तव्हांखे अणपढ़ियल मिलंदा ऐं उहो शाइरनि जी गिला नथो करे सभु मुंहिंजा भाइर आहिनि अणपढ़ियल बि स्किल्ड हूंदा आहिनि माण्हू ईअं न त को अणपढ़ियल नथा ॼाणनि उनमें वॾो माना स्किल्स हूंदा आहिनि शाइरी जा कंहिं बि कम जा पर शाइरी कनि था ख़ासि तौर ते केसर कल्चर जा शाइर घटि पढ़ियल स्किल्ड हूंदा आहिनि बिल्कुलु अणपढ़ियल पोइ उन्हनि वटि एतिरी ॼाण न हूंदी आहे हिन जे बारे में पर ज़हन में हुनजे उन खाको पूरो दाख़िल थियल हूंदो आहे भला इहो ॿुधायो त हीउ समूरो जेको रिकॉर्ड आहे उहो अॼुकल्ह त न टेप रही आहे न को वॼतो अहिड़ो आहे को औज़ार जंहिंमें पाण केसेट खे विझी हलायूं उहे केसेटूं पयूं हूंदियूं घर में हाणे उहे महफ़ूज़ कीअं कयूं अथव किथे केसेटूं त मूं वटि सभई मौजूदु आहिनि टोटल जेके टेप न आहे त केसेट खे छा कयूं हाणे टेप जो इशू न आहे पर हाणे ॿार कन्वर्ट करे था वञनि MP3 में MP4 में उनमें कन्वर्ट करे था वञनि हुन लाइ मुंहिंजा ॿ पुट आहिनि उहे माशाल्लाह कंप्यूटर में काफ़ी फास्ट आहिनि हीउ दौर अची वियो अहिड़ो जो मूंखे चए पियो त पोइ कंप्यूटर वारी रिकॉर्डिंग त कोन हूंदी न मुंहिंजो न कंप्यूटर वारी रिकॉर्डिंग कोन हूंदी लाइव हूंदी आहे अरशद वटि छो त ईअं न वरी कंप्यूटर वारी हुजे त पोइ आउं कोन ॿुधुमि साईं कंप्यूटर वारी रिकॉर्डिंग लाइव हुजे त उहो कंप्यूटर में ॼाण रखनि था फरहान नालो आहे मुंहिंजे नंढड़े जो हिकिड़ो समीर आहे हिकिड़ो अमजद आहे बहरहाल अशरफ साईं मौला तव्हांखे सलामत रखे पंहिंजे कुटुंब अहलो अहला सां कचहरी इलाही करणी हुई कई ॻाल्हियूं रहिजी वियूं मिठी कचहरीअ में गुलनाज़ तव्हांजी वॾी महिरबानी वेंदे वेंदे आख़िर में तव्हां कलाम ॿुधंदासीं मोहरम साईं तव्हांजा लख तोरा सो वरी पाण ज़िक्र कयूं था कैडबेरी मोरो जो कैडबेरी मोरो चॉकलेट मार्केट में मौजूदु आहे न सिर्फ़ु हिनखे नंढा खाई सघनि था पर वॾा बि हिनखे खाई इंजॉय करे सघनि था ऐं ख़ासि तौर ते हिन जो जेको स्लोगन आहे उहो इहो आहे त जेकॾहिं डू यू फील डाउन जेकॾहिं तव्हां पाण खे थोरो डाउन महसूसु कयो था तवानाई में कमी महसूसु कयो था एनर्जी पाण खे ॾियारणु चाहियो था एनर्जी रहणु चाहियो था त पोइ तव्हां कैडबेरी मोरो जेको आहे सो उहो तव्हां वापरायो वठो टेस्ट वठो ज़ाइको बि ॾाढो ज़बरदस्त आहे कैडबेरी मोरो न सिर्फ़ु ॿारनि जे लाइ आहे पर परफेक्ट सॉल्यूशन आहे सभिनी जे लाइ 20 रुपए जो आहे हिकिड़ो कैडबेरी मोरो साशे जेको पैकेट आहे ऐं उहो ख़ासि तौर ते असीं बि खाईंदा आहियूं सदफ़ बि हाणे खाई करे ज़ाइको ॿुधायो त ॾाढो सुठो ज़ाइको आहे ऐं 10 रुपए जो बि आहे 20 रुपए जो बि आहे हाणे पूरो पैकेट त वरी तव्हांखे वरी थोरो हिन खां वधीक पवंदो क़ीमत में पर जेकॾहिं पूरो पैकेट वठंदो त तव्हां हर वठण खां बची पवंदो कैडबेरी मोरो क्रीम वारो चॉकलेट ऐं क्रीमल चॉकलेट आहे परफेक्ट आहे ऐं एनर्जी का पावर पंच आहे एनर्जी पावर पंच आहे जेकॾहिं तव्हांखे एनर्जी खपे त पोइ कैडबेरी मोरो तव्हां ज़रूरु वापरायो ऐं एनर्जी तव्हांखे मिलंदी ख़ासि तौर ते कैडबेरी सां एनर्जी जेकॾहिं कंहिंमें घटि थी वञे कमु करे करे ऐं पंहिंजे ऑफिस में किर्त में सो धमाकेदार ई पंच आहे कैडबेरी मोरो जो ऐं असीं बि जॾहिं वरी थकिजी पवंदा आहियूं त असां तव्हांखे ॿुधाईंदा न आहियूं पर जेको आहे जॾहिं साई वठंदा आहियूं न पोइ हिनखे बाक़ाइदा रड़ ॾींदा आहियूं असां कैडबेरी मोरो ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट मार्केट में अची वियो आहे सो तव्हां कैडबेरी मोरो वापरायो ॾाढो ज़बरदस्त चॉकलेट आहे मज़ेदार चॉकलेट आहे टेस्टी आहे ऐं तव्हां जीअं चवंदा आहियो छा आहे सो कैडबेरी मोरो
ऐं तव्हांजो बि थोरो तव्हां जेको असांजो प्रोग्राम ॾिठो वॾी महिरबानी लख थोरा सो हिते पाण मोकिलायूं था तव्हां हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसिताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे ॿारनि जो जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि जंहिंसां तव्हां प्यार कंदा उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखंदा पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे दुआ में रखंदा यादि ऐं मूंखे बि रखंदा यादि त महिरबानी थींदी तव्हांजी सो उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे मोकिलणी कयूं था जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली असां पारां अल्लाह भाई जी
की अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध